والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ جنالے ساں ہن پاک پروردگار جنالے ساں جيڪو گھڻو مہربان ۽ نہایت رحم فرمائڻ وارو आहे. मूंखे ॾिसणु तमामु नाज़रीन खे हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन जो आगाज़ थी वियो आहे. अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरती सां ही रमज़ान मुबारक जो महीनो गुज़री रहियो आहे. इंतिहाई तेज़ी सां गुज़री रहियो आहे. अधु खां वधीक हिन महीने जो सफ़र तव्हां ई मां तय करे चुका आहियूं. उमेदु आहे त जीअं अल्हम्दुलिल्लाह असांजा रोज़ा जंहिं तरीक़े सां ख़ैर आफ़ियत सां अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहिया आहिनि, तव्हांजा बि ईअं ई ख़ैर आफ़ियत सां गुज़री रहिया हूंदा, ईअं ई इबादतुनि में मशग़ूल हूंदो, ईअं ई तव्हां कसरत सां दुरूद पाक पढ़े रहिया हूंदो, ईअं ई क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया हूंदो, ईअं ई रातुनि जो क़याम करे रहिया हूंदो. हिन महीने में, हिन मुक़दस महीने में इस्लाम जी तारीख़ में त सॼो साल तव्हांखे एतिरो कुझु मिले थो जो तव्हांखे पंहिंजे दीन सां वधीक मुहबत कराए थो, वधीक पुख़्तो यकीन कराए थो. इस्लाम जी तारीख़ में अहिड़ा खोड़ सारा वाक़ियात आहिनि, मौजज़ात आहिनि, जंहिंखे ॾिसी तव्हांखे पंहिंजे दीन सां अञा वधीक मुहबत थिए थी. उहे वाक़ियात जिन खे असां त मुस्लिम आहियूं, ईमान वारा आहियूं, ज़रूरु मञी रहिया आहियूं, पर जिन खे जॾहिं ॿिया बि ॿुधनि था त बि क़बूल कनि था. अल्लाह सुभान अल्लाह. अॼोको ॾींहुं उन फ़तह जो ॾींहुं आहे जेका इस्लाम जी तारीख़ में जेके वॾियूं फ़तहूं थियूं हुयूं, जेके तारीख़ी फ़तहूं थियूं हुयूं, उन्हनि मां हिकु आहे. ही उहा फ़तह आहे जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक में थियल आहे, जंहिंजो इशारो क़ुरान पाक में ॾिनल आहे. ॻाल्हि करे रही आहियां मां यौमुल फ़ुरक़ान जी, जंगे बदर जी. जंगे बदर जंहिंजा किस्सा असां बचपन खां ॿुधंदा आया आहियूं, बचपन खां असांखे ख़बर आहे. ऐं हूअं बि जॾहिं तव्हां ईमान आणियो था त पोइ ईमान त इहो ई सेखारे थियो न त साम्हूं जेका शइ तव्हांजे मौजूदु न हुजे तव्हां उन ते यकीन कयो. पाणी गिलास भरियल आहे, तव्हांखे उञ लॻी आहे, साम्हूं तव्हांजे पाणी आहे, तव्हां इहो था सोचो त मां उहो पाणी पीअंदमि, मुंहिंजी प्यास ख़तमु थी वेंदी. पाणी ते यकीन थियो न. ईमान त तॾहिं आहे जॾहिं उन गिलास में पाणी न हुजे तॾहिं बि चयो, तवक्कुल तव्हांजो रब ते हुजे तॾहिं बि तव्हां चयो त न, पालणहार उहो ई आहे, पाणी ईंदो किथां बि ईंदो ऐं प्यास ख़तमु थींदी. सो ईमान वारे जो मिसाल बि कुझु इन ई तरीक़े सां ई उहो ई ईमान आहे जेको असांखे हिकु दफ़ो तारीख़ असांखे यौमुल फ़ुरक़ान में ॿुधाए थी, जंग बदर में ॿुधाए थी. उहा तारीख़ी जंग जंहिंखां पोइ 313 जो नंबर मुक़दस थी वियो.
उहा तारीख़ी जंग हिकु उसूल जंगनि जा क़ाइमु कया वेंदा हुआ त ही को बीमार हाल आहे उहो जंग नथो विड़ी सघे, को ॿारु आहे उहो जंग नथो विड़ी सघे, पर हिन 313 में ॿारनि जो बि शुमारु हो। ऐं साम्हूं कुफ़ार जो 1000 या उन खां वधीक लश्कर जेको तारीख़ ॿुधाए रही आहे। मुसलमाननि वटि उहो 313 जो नंबर 313 जो, ऐं साम्हूं 1000 या 1000 खां वधीक जो लश्कर। तारीख़ ॿुधाए थी को 66 तलवारूं मुसलमाननि वटि, ज़ाहिरा इस्लाम जो इनिशियल दौर हो, को 66 तलवारूं मुश्किल सां, ऐं साम्हूं हर माण्हू वटि न सिर्फ़ु तलवार ऐं उन खां अलावा ॿियो बि सामान। जंगी लिबास जी ॻाल्हि कजे थी त तारीख़ ॿुधाए थी 2 या 3 मुश्किल सां मुसलमाननि वटि जंगी लिबास ऐं हुननि जे हर माण्हू वटि जंगी लिबास। तारीख़ ॿुधाए थी मुसलमाननि वटि चंद उठ, हुननि वटि 700 खां मथे उठ। तारीख़ ॿुधाए थी त मुसलमाननि वटि के 2-3 घोड़ा ऐं हुननि वटि बेशुमार घोड़ा। पर फ़तह छो त इस्लाम जी लिखियलु हुई, फ़तह छो त दीन जी लिखियलु हुई, फ़तह छो त अल्लाह जे नाले जी लिखियलु हुई। ऐं उन जे लाइ जंहिंजे लाइ क़ुरान करीम में फ़रमायल आहे त असां तव्हांखे मदद मोकिलीसीं 1000 फ़रिश्ता मोकिले। किथे तारीख़ में मूं पढ़ियो जिथे लिखियलु हो त जॾहिं उहा जंग थी रही हुई त कुफ़ार खे सम्झ में न पिया आयो, जेके काफ़िर हुआ सम्झ में न पिया आयो त असां सां विड़ी हिकिड़ो माण्हू रहियो आहे, पर उन ई माण्हू जो फेस असांखे हिते बि नज़र अचे थो, पोयां बि वार करे थो, अॻियां बि वार करे थो। इहो थी कीअं रहियो आहे? इहा रब खां मोकिलियल मदद हुई, रब खां मोकिलियल मदद जेका उते पहुती हुई ग़ज़वाए बदर। अॼु बि बदर जो मक़ाम उते आहे, अॼु बि उन ॾींहं ते जेके शहदा आहिनि उन्हनि जे नालनि जी तख़्ती लिखियलु आहे। ईअं चयो वेंदो आहे त उन्हनि जे नालनि सां, उन्हनि जा नाला सिर्फ़ु पढ़ण सां बरकत थींदी आहे। चयो वेंदो आहे त 313 जी तस्बीह करण सां बरकत थींदी आहे। इहो मक़ाम आहे यौम फ़ुरक़ान जो, इहो मक़ाम आहे जंग बदर जो। उहा जंग जंहिंजे लाइ हिकु राति पहिरीं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख़ुदा ताला खां दुआ कनि था। यकीन त बेशक हो, ईमान त बेशक हो, पर दुआ बि त मुंहिंजे दीन जी सेखारियल आहे। पाण हिकु राति पहिरीं दुआ कनि था, दुआ घुरनि था रब ताला खां त ए रब करीम जेकॾहिं ही 313 साथी अगरि न रहिया ज़ाहिरा शुरूआती दौर इस्लाम जो, त पोइ तुंहिंजो नालो केरु खणंदो? ऐं उहा दुआ कीअं अर्श ते पहुचे थी, ऐं घुरण वारा केरु आहिनि जेके महराज जे सफ़र ते विया आहिनि, सुभाणे अल्लाह। ऐं पोइ कीअं फ़रिश्तनि खां मदद अचे थी, कीअं जंगे बदर में फ़तह थिए थी, सुभाणे अल्लाह सुभाणे अल्लाह। तारीख़ में इहो लिखियो वञे थो, ऐं जेसि ताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे इन जो ज़िक्र ईअं ई हलंदो रहंदो। इन फ़तह ते इनशा अल्लाह ईअं ई ज़िक्र असां कंदा रहंदासीं इनशा अल्लाह। अहिड़िन न सिर्फ़ु मूंखे लॻंदो आहे दीन इस्लाम में जेके हस्तियूं आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि जे ज़िक्र सां बल्कि जेके अहिड़ियूं फ़तहूं आहिनि उन्हनि जे ज़िक्र सां बि असांजी ज़िंदगीअ में रोशनी पए थी, असांजी ज़िंदगीअ में बरकत पए थी। उन सां गॾोगॾु 17 रमज़ान मुबारक जंगे बदर जो त बिल्कुलु ॾींहुं आहे, बट उन सां गॾोगॾु तारीख़ ॿुधाए थी त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी बीबी रुक़ैया उन्हनि जे विसाल जो बि ॾींहुं आहे। गॾोगॾु हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन्हनि जे विसाल जो ॾींहुं आहे। ऐं बीबी आयशा जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि। पाण आलिमा हुयूं, माशाअल्लाह सां आलिमा हुयूं। तारीख़ ॾिसो इस्लाम जी त हज़रत बीबी ख़दीजा जेके ऑन्टरप्रेन्योर वुमेन हुयूं, कामयाब तरीन बिज़नेस वुमेन हुयूं। हज़रत बीबी आयशा जेके आलिमा हुयूं, ऐं खोड़ सारा अहिड़ा सहाबिया कराम हुआ जिन खे कॾहिं कुझु मतिलबु सम्झ में न ईंदो हो कि हदीस जो, तो पाण ॾांहुं वेंदा हुआ ऐं पाण उन्हनि खे फ़ौरन उनजो मतिलबु ॿुधाए छॾींदी हुयूं। रिवायत ॿुधाए थी 2200 खां वधीक हदीस मुबारक हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत कयूं आहिनि। इनशा अल्लाह उन्हनि जी ज़िंदगी मुबारक ते बि रोशनी विझंदासीं। ऐं पाण छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं उमिरि में नंढियूं हुयूं इलाही, पर उन्हनि जो रुतबो ॾिसो त अॼु जॾहिं हिन ट्रांसमिशन में मां ॻाल्हाए रही आहियां उन्हनि जे लाइ, त उन्हनि जो रुतबो ॾिसो केॾो वॾो आहे। त उहे
पाण खां कई गुना वधीक बुज़ुर्ग जेके असहाबे कराम हूंदा हुआ उन्हनि खे जेका ॻाल्हि सम्झ में न ईंदी उहे हज़रत बीबी आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तरफ़ वेंदा हुआ ऐं पाण उन्हनि जा मसइला उन्हनि जूं मुश्किलूं उन्हनि जे सवालनि जा जवाब उन्हनि खे ॾींदी हुयूं। त इनशाअल्लाह ज़िक्र उन्हनि जो बि रहंदो जंगे बदर में हज़रत अली करम वजह जी बहादुरी जो बि इनशाअल्लाह ज़िक्र कंदासीं। अॻियां ट्रांसमिशन खे वधाईंदे तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ट्रांसमिशन जो आगाज़ जंहिं ख़ूबसूरत आवाज़ सां थियो आहे हुन में हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहिब जी आवाज़ आहे। हर रोज़ ख़ूबसूरत तिलावत क़ुरान पाक सां उहो असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ कंदा आहिनि। गॾोगॾु करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रमज़ान जूं रौनकूं वधाए रहियो आहे, करशी जामे शीरी जंहिंजो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे। अॻियां वधंदे ट्रांसमिशन जो हिकु ॾाढो ॿियो इम्पॉर्टेंट हिसो ट्रांसमिशन में सलाम रमज़ान जो किचन आहे, उन जी तरफ़ मां वञी रही आहियां। सलाम रमज़ान जे किचन में फैसल असां सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। परे खां मूंखे नज़र अचे अॼुकल्ह मुंहिंजे घर में हे घणा था ठहनि। अच्छा, ईअं छो आहे? सुठा आहिनि, ताक़तवर आहिनि, खाइण बि खपनि। वाइट खां वधीक वाइट, यस, माण्हू चवंदा आहिनि त वाइट खां वधीक जेके ब्लैक वारा चणा आहिनि उहे वधीक सही आहिनि ऐं उहे कोलेस्ट्रॉल बि कंट्रोल कंदा आहिनि। ईअं कंदो आहे, बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु 100% इस्तेमालु कयो। अच्छा जी, छा ठही रहियो आहे किचन में? अॼु असां ठाहियूं पिया तलो जे किचन में आलू चना चाट। त हिन जे लाइ असांखे हिते खपे हिकु पा चणा खणी वठो या तव्हांजे हसबे ज़रूरत 3 कप खणी वठो ऐं बॉयल आलू विझी छॾंदासीं क्यूब्स में कटिंग थियल 1 कप जेतिरा या 1-1.5 आलू तव्हां क्यूब्स में कटिंग करे प्रॉपर चाट ठही रही है? हाँ प्रॉपर, नो कुकिंग? कुकिंग आहे, हल्को सो भगार ठहंदो हिन मथां। अच्छा, भगार वारो, ठीकु आहे। हे मिक्स कंदासीं। हुन जे बाद 1 अदद टमाटो, 1 अदद बसर ऑमलेट वांगुरु चॉप थियल ऐं 1 अदद साओ मिर्च। डिपेंड करे थो, अगरि ॿारनि सां गॾु खायो पियो पर साओ मिर्च न विझो। ऐं सावा धाणा हसबे ज़रूरत, मथां खां 2 खां 3 टेबल स्पून इहे विझी छॾिया। हुन जे बाद हिन में विझंदासीं चाट मसालो 1.5 चांहि जो चमिचो, थोरो स्पाइसी थी वेंदो। ऐं हुन जे बाद असां विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च वधीक आहिनि 1 चांहि जो चमिचो ऐं सॉल्ट यानी लूणु हिन में वेंदो 1/2 चांहि जे चमिचे खां घटि फूड टेस्ट असां विझंदासीं। ठीकु आहे। सो चटपटी सी चाट जेका आहे उहा असां वटि रेडी थी रही आहे। ब्लैक चणनि में चाट ई प्रॉपर मूंखे लॻो त जेको चाट प्रॉपर चाट, हा प्रॉपर चाट जो मतिलबु असां त ख़बर न आहे केतिरियूं वैराइटीज़ ठाहे छॾियूं आहिनि, बट दिस इज़ एक्चुअली द प्रॉपर चाट। अच्छा, इमली जो पल्प घाटो, गिदामड़ी जो पेस्ट 4 टेबल स्पून, हिनखे चङी तरह तव्हां मिक्स कंदो। छा कंहिं ॿिए खे बि कुझु कुझु थिए पियो? लॻे पियो उहो प्रोग्राम शुरू थियण खां पहिरीं मूंखे चए पियो कुझु कुझु थिए पियो। हा, अच्छा, हिन मां हाणे सॼो थी वियो। हिन जे मथां हल्की सी लाइट सी हिकिड़ो भगार ठाहींदासीं जेको असां इस्तेमालु कंदासीं तलो कुकिंग ऑयल। ओके, तलो कुकिंग ऑयल में भगार थी रहियो आहे। यानी जो ज़बरदस्त इमली जी जेका ख़ुशबू आई आहे न। अच्छा, चाट केतिरियूं बि वैराइटी, कच्चे मसाले वारी जेका मतिलबु पंहिंजो ई टेस्ट हूंदो आहे। हा, जेको ओरिजिनल चाट आहे उनजो पंहिंजो टेस्ट हूंदो आहे। उहो भले पोइ तव्हां मूं बसर टमाटा अलॻि कयो। 4 खाइण जा चमचा कुकिंग ऑयल, तलो कुकिंग ऑयल विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर ऐं 10 पैक में पाउचिस में मिले पियो, करीबी स्टोर खां वठी सघो था। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। ठीकु आहे। अच्छा, हिते असां तलो कुकिंग ऑयल जीअं गरम थींदो, साबित लाल मिर्च जेका लौंगी मिर्च हूंदा आहिनि 4 खां 5 हिकु तोड़े विझिजो। हिन खां छा थींदो आहे कि फ्लेवर सुठो निकिरी ईंदो ऑयल में। जॾहिं बि भगार ठाहींदा दाल हुजे का बि शइ हुजे त हिकिड़ो ज़रूरु हिन में तोड़े विझंदा कयो। ऑयल में सड़ंदो आहे त पोइ हुन में फ्लेवर अचे थो। ओके, ठीकु आहे, ठीकु आहे। दाग ठहंदो। ऐं हिन में असां विझंदासीं कड़ी पत्ता, ही ऑप्शनल आहिनि, बाज़ इलाइक़नि में नथा मिलनि त उनजे बग़ैर ठाहे छॾिजो, सिर्फ़ु ज़ीरे जो ऐं साबित लाल मिर्च जो ॾेई छॾिजो, न त पोइ हिन खां कड़ी पत्तनि खां दाग सुठो ईंदो वञो। ठीकु आहे। दिस इज़ भगार। भगार, दिस इज़ नॉट दाग। सिंधी में दाग चवंदा आहिनि। दाग त बसरनि जो थींदो आहे न, हिन जो ई थींदो आहे। हिन खे बि सॉरी, असां भगार सोचो, असां भगार ॿुधियो, असां भगार ई चवंदासीं। हा, यस। अच्छा, हे ठही वियो हिन जो, ठीकु आहे, दाग ठही वियो, भगार ठही वियो। ऐं हाणे विझंदासीं 1 चांहि जो चमिचो अछो ज़ीरो, 1 चांहि जो अछो ज़ीरो ऐं बसि ही इन जो भगार ठाही। ऐं जे मथां जीअं इन मां ख़ुशबू ईंदी न लौंगी मिर्च जी, कड़ी पत्ते जी, त इहे सभु चाट में दाल जो तड़को हणंदा आहियो। तड़को, हा, तड़को, दिस इज़ द करेक्ट इज़ी वे में। यस, ही बसि इन जो कलर चेंज थियो मिर्चनि जो, ख़ुशबू निकिरी अचे कड़ी पत्ते जी ऐं ज़ीरो जी खड़ खड़ जी आवाज़ ईंदी आहे न, चटकंदो आहे, हिन वक़्तु अचे बि पई। हा, बसि हे इन जे मथां विझंदो सॼो। ज़बरदस्त जी। सो तलो कुकिंग ऑयल में असांजी तड़के वारी चाट जेका आहे उहा रेडी थी चुकी आहे। ज़बरदस्त। छा शाइन आई आहे तलो कुकिंग ऑयल खां पोइ?
यस मसालनि जी निकिरी आई आहे हे रेडी थी वई ज़बरदस्त, सिंधी चाट हिनखे ज़बरदस्त। कंदासीं डिश आउट पापड़ी वग़ैरह जेका हू लास्ट में जॾहिं तव्हांखे खाइणी हुजे न ओॾी महिल विझिजो हा उहो पोइ उन खां पोइ एंड देन अगरि तव्हांखे अञा वधीक असां वांगुरु तव्हां खटो खटो पसंदि कयो था देन यू कैन ऐड लेमन हा ऑल्सो सही हीअ असांजी तड़के वारी चाट तयारु थी वई ज़बरदस्त जी तलो कुकिंग ऑयल जी असांजी रेसिपी जेका आहे उहा रेडी थी चुकी आहे तड़के वारी चाट जेका तव्हांजे साम्हूं आहे तलो कुकिंग ऑयल लाइट वेटेड ऑयल सहरो इफ़्तार में इस्तेमालु कयो इन खां अलावा असांजे किचन में छा ठही रहियो आहे फैसल हाणे असां ठाहींदासीं शरबत ओके। कशी जामे शीरी करशी जामे शीरी जो अॼु इलायची फ्लेवर सां इलायची शरबत ठाहे रहिया जी आहियूं बिल्कुलु ठीकु आहे हिकु गिलास पाणी में 4 खणी जा चमचा ऐं अगरि तव्हां विझो पिया हिकु जग त हुनमें तव्हां हाफ कप खां थोरो मथे विझो ओके नो शुगर ऑलरेडी एडिड आहे प्योर आहे करशी जामे शीरी ऐं 100% ख़ालिद अर्कियात सां ठहियलु आहे ऐं हिन जो इलायची फ्लेवर ज़बरदस्त आहे ऐं उन सां गॾोगॾु न सिर्फ़ु टेस्ट सुठो आहे आई गेस इलायची फ्लेवर हूअं बि हाज़मे लाइ बि सुठो हाज़मे लाइ बि सुठो ऐं जीअं सहरी में या ॿारनि खे तव्हां खीर में विझी बि ॾेई सघो था ज़बरदस्त हिन जो फ्लेवर ईंदो आहे ठीकु आहे जी ज़बरदस्त ज़बरदस्त न सिर्फ़ु सहरो इफ़्तार में असांजी ही शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि पर गॾोगॾु चांहि जो इस्तेमालु बि ज़रूरु हूंदो आहे सो टपाल मेज़बान प्रीमियम डस्टी टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे तव्हांजे मुंहिंजे घरनि में इस्तेमालु थींदी आहे सहरो इफ़्तार में इस्तेमालु कयो ताकी तव्हांजो सहरो इफ़्तार बि बिल्कुलु हूअं ई ज़बरदस्त थी वञनि जीअं टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट आहे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे थैंक यू सो Thank you, मच you're welcome. फैसल ज़बरदस्त रेसिपी असांखे हर रोज़ सेखारण जे लाइ असां सां गॾु उवैस हाशमी साहब आहिनि जिन जी तरफ़ मां वञणु चाहियां थी इंशाअल्लाह उहो ज़िक्र शामिलु कंदा ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह हलंदासीं ब्रेक की तरफ़ जी बिस्मिल्लाह रहमान रहीम जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ मैं रब जी रहमत जो हर घड़ी मदीने में आ मैं रब जी रहमत जो हर घड़ी मदीने में आ मुस्तफ़ा जे रोज़े में अजब जी चमक आहे मुस्तफ़ा जे रोज़े में अजब जी चमक आहे नूर जे शुआउनि जी रोशनी मदीने में आ नूर जे शुआउनि जी रोशनी मदीने में आ झोलियूं भरे थो पियो दर ते अचण वारनि जूं झोलियूं भरे थो पियो दर ते अचण वारनि जूं अणघुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ अणघुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ सलाम रमज़ान सलाम रमज़ान
सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे। हिन तरफ़ सां गॾु मौलाना साहब तशरीफ़ रखनि था। इंशाअल्लाह अॼु जे जेको टॉपिक आहे उन ते बि ज़िक्र रखंदासीं, गॾोगॾु कुझु ॿियनि ॻाल्हियुनि ते बि इंशाअल्लाह ट्रांसमिशन में ज़िक्र रहंदो। असां गॾु हज़रत मौलाना शुएब हसन अब्बासी साहब आहिनि जेके तशरीफ़ रखनि था। पाण दरगाह शाहपुर चाकर खां पाण जो तालुक़ु आहे। वरी महिरबानी मौलाना साहब पंहिंजो वक़्तु कढी, महिरबानी तव्हांजी टीम जी महिरबानी, वरी महिरबानी वक़्तु कढी तव्हां असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियो। इन सां गॾोगॾु कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। असां गॾु अल फजर ब्रदर्स आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। आपको भी वेलकम कह रहे हैं ट्रांसमिशन में। अच्छा जी, अॻियां ट्रांसमिशन खे वधाईंदे छो त अॼु 17 रमज़ान मुबारक आहे, 17 रोज़ो आहे। ऐं असां बख़ूबी सुञाणूं था त जॾहिं बि ज़िंदगी में जॾहिं बि हे ॾींहुं ईंदो आहे त ज़रूरु उन अज़ीम फ़तह जी यादि ईंदी आहे जेका इस्लाम जी तारीख़ में अज़ीम तर फ़तह, बल्कि मां चवां त उन जी यादि ईंदी आहे। यौमुल फ़ुरक़ान जो ज़िक्र मां करे रही आहियां। अलामा साहब तव्हांजी तरफ़ ईंदमि, ज़रूरु चाहींदमि त शुरूआती अल्फाज़ रखजनि ट्रांसमिशन में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, चूँकि अॼु 17 रमज़ान आहे, मुसलमाननि जो पहिरियों मारको जंग बदर, जंहिंखे यौम फ़ुरक़ान जीअं तव्हां शुरू में ज़िक्र कयो, लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। अल्लाह ताला फ़रमायो, मूं तव्हांजी मदद कई, नुसरत कई, ताउन कयो, हालांकि तव्हां त कमज़ोर हुयो। इन हवाले सां रमज़ानुल मुबारक 17 ते अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि खे तमामु वॾो हिकिड़ो मार्को नसीब थियो, फ़तह नसीब थी। हालांकि हर शइ में कमज़ोर हुयासीं मुसलमान उन वक़्तु। सहाबाए किराम तीरनि में, तलवारुनि में, घोड़नि जी तादाद में तव्हां ॾिसो त घोड़ा सिर्फ़ु 2 हुया जंग जे लाइ। ज़ाहिरा त हींअर जीअं जंगी जहाज़ आहिनि, हर मुल्क वटि आहिनि, पंहिंजे पाकिस्तान वटि बि आहिनि। उन टाइम इहे जंगी जहाज़ घोड़ा हुया, उठ हुया जिन ते सुवार थी करे माण्हू जंग ते वेंदो हो। ऐं इन जे मद्दे मुक़ाबिल काफ़िरनि जी तरफ़ ॾिसूं त हज़ारनि जी तादाद में उन्हनि वटि घोड़ा आहिनि। हिकिड़ी रिवायत में आहे 1000 घोड़ो, हिकिड़ी रिवायत में आहे त फ़ी काफ़िर वटि 2 घोड़ा हुया, 2 घोड़ा। इन हवाले सां ऐं हेॾे मुसलमाननि वटि सिर्फ़ु 2 घोड़ा, हिकिड़ो हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि ऐं ॿियो हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि घोड़ो हो, जेको उन्हनि ते चढ़ी सुवार थी अॻिते हलनि पिया या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुवार कनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु 6 ज़िरहूं हुयूं, 8 तलवारूं, यानी घटि में घटि तादाद जो सामान, खाइण पीअण जो सामान तमामु घटि, सिर्फ़ु खजूर मुहैया हूं। लेकिन उन जे बदौलत अल्लाह तबारक व तआला ईमान सां, इख़लास सां, तमामु हिकिड़े इस्लाम जे जज़्बे सां, रमज़ान जे रोज़े जे जज़्बे सां उन्हनि खे फ़तह नसीब फ़रमाई। असां सम्झूं था त इहो मुसलमाननि लाइ तमामु वॾो हिकिड़ो मार्को हो जंहिंखे जंग बदर यौम फ़ुरक़ान सॾियो वञे थो। बेशक बेशक अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। उहा फ़तह जेका इन फ़तह जे हुजण खां पहिरीं, जंहिंजो आम माण्हू ईमान वारो त बेशक तसवर किन खां कई गुना वधीक करे सघे थो, पर आम माण्हुनि जो तसवर बि नथो करे सघे। त मौलाना साहब, त अहिड़ियूं जेकी फ़तह इस्लाम में असांखे मिलियूं आहिनि, उहे इस्लाम जे इनिशियल जेको तारीख़ आहे, मूंखे लॻे थो उहे इस्लाम जो उहे मख़सूस उहे कुझु फ़तहूं आहिनि जिन सां इस्लाम जो बेस ठहियलु आहे। इस्लाम असां त हींअर अल्हम्दुलिल्लाह मां पहिरीं बि हिन बारे में ज़िक्र करे चुकी आहियां त असांखे त नस्लुनि खां अल्हम्दुलिल्लाह असां मुसलमान आहियूं। असां त उहो दौर ई कोन ॾिठो आहे त जॾहिं तव्हां पाण पंहिंजी इबादत बि जॾहिं तव्हां कयो त तव्हांखे लिकी करणी पए। उहो दौर त अलाह सी ख़ैर करे असां उहो न ॾिठो आहे। पर इस्लाम जी शुरूआती दौर में इहो सभु हो ऐं उन ते जंगूं थियूं ऐं पोइ फ़तह थी। ऐं अॼु जेको तव्हां ऐं मां पंहिंजे दीन जी खुले आम प्रैक्टिस करे सघूं था, न सिर्फ़ु असां पंहिंजी दीन जी प्रैक्टिस असां करे रहिया आहियूं, बल्कि माण्हू बि इन दीन खे एक्सेप्ट कनि था। इन में हिकु वॾो अरसो आहे ऐं उन में खोड़ सारियूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं आहिनि, जंगूं आहिनि जेके थियूं आहिनि। इंशाअल्लाह मज़ीद उन ते बि ॻाल्हाईंदासीं, बिकॉज़ ही सिर्फ़ु हिकु फ़तह न आहे। हिन फ़तह में खोड़ सारियूं अहिड़ा सबक़ आहिनि जेके असांखे सिखणा आहिनि, जेके हिन वक़्तु ख़ुदा ताला ख़ैर करे पर जंहिं तरफ़ असां वञी रहिया आहियूं दुनिया में हिन वक़्तु जेको कुझु थिए रहियो आहे उहो को ख़ुशाइन अमल न आहे। त इंशाअल्लाह इन मां असां छा कुझु सिखी सघूं था इन ते बि असां ज़िक्र कंदासीं। पर उन सां गॾोगॾु अल फजर ब्रदर्स सां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि। ट्रांसमिशन जे हिन हिसे में चाहियां थी त उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ रखिजे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। की महकने दिल के गुंजे खिला दिए हैं
جس راہ چل گئے ہیں کوچے بسا دیے ہیں. ایک دل ہمارا کیا ہے آزار اس کا کتنا. ایک دل ہمارا کیا ہے آزار اس کا کتنا. تم نے تو چلتے پھرتے مردے جلا دیے ہیں. تم نے تو چلتے پھرتے مردے جلا دیے ہیں. ان کی مہک نے دل کے اونچے کھلا دیے ہیں. میرے کریم سے گر قطرہ کسی نے مانگا. میرے کریم سے گر قطرہ کسی نے مانگا. دریا بہا دیے ہیں دریا بہا دیے ہیں. دربے بہا دیے ہیں. ان کی مہک نے کے اونچے کھلا دیے ہیں. اللہ کیا جہنم ابھی نہ سرد ہوگا. اللہ کیا جہنم ابھی نہ سرد ہوگا. رو رو کہ مصطفیٰ نے رو رو کہ مصطفیٰ نے دریا بہا دیے ہیں. ان کی مہک نے دل کے اونچے کھلا دیے ہیں. سبحان اللہ سبحان اللہ. ماشاء اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. بہت خوب بہت خوب ماشاء اللہ. اگیا وطن علامہ صاحب ہی جنگ بدر जी फ़तह त हिकु वाक़ई में हिकु ॾाढो ख़ूबसूरत वाक़ियो आहे. पर उन खां पहिरीं मां उन जी प्लानिंग ते बि थोरो नज़र विझणु चाहियां थी. तारीख़ में किथे मूं पढ़ियो त उहो जॻह जो मुंतख़िब थियणु, उहो सिज जे उभरणु, सिज जो साइड ऐं हवा जो रुख़, इन ते बि इहो सिर्फ़ु ईअं न हो त ख़ुदा ताला जी तरफ़ां त बेशक ईअं ई हो. ज़ाहिर आहे उहो फ़रिश्तनि जी मदद खां बिना शायदि पॉसिबल न हुजे हा. पर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेके जॻह बि सेलेक्ट कई उहा उन फेवर में हुई. उन हवाले सां ज़रूरु चाहींदुमि त. जी बिल्कुलु. असल में तव्हां सवेर जेका ॻाल्हि कई त असां इन जंग बदर मां कुझु फ़वाइद हासिलु कयूं, कुझु उन मां माना ख़ैज़ ॻाल्हियूं. हीअ जंग बदर जो वाक़ियो लॻण खां पहिरीं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्की ज़िंदगी खां वठी दरगुज़र जो मामिलो कंदा रहिया. दरगुज़र कंदा रहिया, अफ़्व कंदा रहिया, माफ़ कंदा रहिया ऐं दरवाज़ो बंदि कंदा रहिया ताकी जहिड़ो न थिए. तव्हां ॾिसो त दुनिया में बि ईअं ई आहे. जेकॾहिं तव्हां हींअर कंहिंखे माफ़ु कंदो हिकु दफ़ो ॿ दफ़ो, दरवाज़ो बंदि कंदो, चवंदो मां नथो जहिड़ो चाहियां, त हू इहो सम्झंदो त शायदि हीउ कमज़ोर आहे, शायदि हीउ ड्रिॼे पियो, ड्रिॼनि पिया, इन जे करे जंग नथा कनि, त पोइ हू वधीक चढ़त जी पोज़ीशन में अची वेंदा. ईअं ई थियो. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन टाइम दरगुज़र ऐं माफ़ी कंदा रहिया. पोइ काफ़िरनि जे तरफ़ां इहे ॻाल्हियूं आयूं त गोया ही मुसलमान तमामु कमज़ोर आहिनि. काफ़िरनि जे वॾनि इहो पाण में फ़ैसिलो कयो, रिवायात में अचे थो त ही कमज़ोर आहिनि ऐं असां हिननि ते हाणे चढ़त कयूं ताकी पूरी दुनिया में ख़बर पइजी वञे त मुसलमान पस्त थी वियो आहे ऐं मुसलमान जेके आहिनि सो
हारजी विया आहिनि ऐं कमज़ोर थी विया आहिनि। पोइ उन खां बाद में इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो कयो ऐं बाक़ाइदगी सां तयारी बि कान हुई, उन खां हुननि जी तयारी हुई काफ़िरनि जी। ऐं इहो जेको जंग बदर जो हिसो आहे जेको मके ऐं मदीने जे दरमियानी हिसो अचे थो, इन में इहो जंग जो वाक़ियो पेश आयो ऐं इते जंग बदर अल्लाह तबारक व तआला जी नुसरत सां इहा जंग लॻी जंहिंखे पाण यौम फ़ुरक़ान बि सॾियूं पिया। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा, जॾहिं असां उन मां सिखण जी ॻाल्हि कयूं था अलामा साहिबु, जीअं तव्हां पहिरीं बि अर्ज़ु कयो, हिन वक़्तु बि तव्हां अर्ज़ु कयो त दरगुज़र जो मामिलो, हीअ जेको दरगुज़र करणु आहे ऐं पोइ जंग जो हुजणु आहे, इन रस्ते खे मां थोरो सो तव्हांजे लफ़्ज़नि में हिन दौर में ॾिसी, हिन दौर में रहंदे इनखे सम्झणु चाहियां थी त हीअ जेको दरगुज़र जो हिकु चवंदा आहिनि त हिकु लेवल हूंदो आहे, त तव्हां इन लेवल ताईं तव्हां दरगुज़र कयो ऐं पोइ जॾहिं तव्हांजे दीन ते या तव्हां ते या तव्हांजी ज़िंदगीअ में का अहिड़ी मुश्किल आयो तॾहिं पोइ तव्हां आवाज़ु खणो। बिल्कुलु ईअं ॾिसो त हक़ जेसीं ताईं तव्हांजो नथो खाइजे तव्हां उन्हनि खे दरगुज़र कंदा रहो, लेकिन जॾहिं को हक़ खाए तव्हांजे मथां अटैक करे, तव्हांजे हुकूक ते अचे, तव्हांजे जानो माल ते अचे, तव्हांजी धरती ते अचे, तव्हांजे दीन ते अचे, त पोइ ज़ाहिर आहे त असांखे डिफेंस करिणो आहे, उनजो मामलात में अचिणो आहे, दिफ़ा करिणो आहे, पंहिंजी पोज़ीशन खे संभालणो आहे। ऐं उन में असां दिफ़ा कंदे कंदे ऐं वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे चूंकि जंग बदर में 14 सहाबाए किराम शहीद थिया जिन जाम शहादत नोश कयो, त जेको उहो असांखे जंग बदर इहो सबक़ु ॾिए थो त जेको पंहिंजे हुकूक लाइ विढ़ंदे विढ़ंदे, रिवायात में बि अचे थो, जेको दुनिया मां वञे शहीद थी वञे, जीअं हींअर जा हालात तव्हां ॾिसो पिया जेके मिडल ईस्ट में ही मामलात हलनि पिया, हालात मुल्की हलनि पिया, इन हवाले सां अल्लाह ताला रहम करे, करम जो मामिलो करे, रमज़ान जे बरक़ात जे हवाले सां ख़ैर फरमाए ऐं मुसलमाननि खे फ़तह नसीब फरमाए। त इन हवाले सां जेको मामिलो आहे उहो जंग बदर जे हवाले सां असांखे इहो थो ॿुधाए त पंहिंजा हुकूक न छॾियो, पंहिंजे हुकूक लाइ जंग विढ़ंदा रहो, पंहिंजे हुकूक जे हासिलात लाइ जेकॾहिं तव्हां दुनिया मां हलिया बि वियो त तव्हां शहीद डिक्लेयर थींदो, तव्हांखे रुतबो शहादत जो मिलंदो, जेको अल्लाह तबारक व तआला तमामु वॾो रुतबो शहादत जो रखियो आहे ऐं उहो ई सवाबु मिलंदो जेको जंग बदर में शहीदनि खे मिलियो, उहो ई सवाबु हुकूक जी जंग विढ़ंदड़नि खे शहीदनि खे मिलंदो। बिल्कुलु। ऐं मुंहिंजो दीन त मौलाना साहिबु ॿुधाए थो त शहीद जेको शहीद आहे उहो इहो तव्हां इहो न सम्झो त शहीद उहो हलियो वियो आहे, उन ज़िंदा आहे, बिल्कुलु उहो हलियो न वियो आहे, शहीद ज़िंदा आहे। सो उहा जंग बदर जी शहादत, उन खां पोइ जेका जंगुनि जी शहादत, जेतिरा बि शहीद मौजूदु उहे अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं तमामु उहे जेके हिन वक़्त जूं फोर्सिस बि जेके दीन इस्लाम खे जेके सेव करे रहियूं आहिनि, दीन इस्लाम जे लाइ जेके फाइट करे रहियूं आहिनि या जिन खे शहादत नसीब थी रही आहे, उहे सभु बि उन्हनि तमामु खे सलाम आहे। बिकॉज़ अॼु जंग जी ॻाल्हि थी रही आहे ऐं रब ताला जीअं अलामा साहब फरमायो त ख़ैर जा मामलात करे, बट अॼु जेको आमीन सुम आमीन, अॼु जेको हिन मूंखे दुनिया में जेको कुझु नज़र अची रहियो आहे ऐं पोइ जंग बदर जो जॾहिं मां ज़िक्र कयां थी त मूंखे ईअं लॻे थो को कनेक्शन आहे, को इशारो आहे जेको रब ताला असांखे ॾेई रहियो आहे। बिकॉज़ हीअ जीअं तव्हां चयो त इब्तिदाई दौर, इब्तिदाई जंग, त हू महीनो बि रमज़ानुल मुबारक जो पहिरियों महीनो, तारीख़ जेका मौलाना साहब ॿुधाई थी पहिरीं, बिल्कुलु बिल्कुलु। सो उहो पहिरियों दफ़ो जो सिलसिलो ऐं पोइ जंग जो हुजणु ऐं अॼु वरी असां अलाह साईं ख़ैर करे, पर ओतिरनि ई अरीब क़रीब जेको मामलात असांखे नज़र अचनि था उहे बि कुझु ख़ुशाइन मामलात न आहिनि। त दुआ कयो, रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं असां त इन ईमान सां रमज़ान मुबारक जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे त इहो ईमान रखंदा आहियूं त दुआऊं रद्द नथियूं थियनि। सो थी सघे थो त कंहिंजे दिलि जी दुआ अर्श ताईं पहुचे ऐं ख़ैर जो ऐं अमन जो जेको दर्स असांजो दीन बि ॾिए थो, उहे मामलात इंशाअल्लाह थियनि। अच्छा जी, असां सां गॾु कुझु ॿिया साथी आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। हुरिया इमरान साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन रखनि। जी हुरिया साहिबा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खुदा तुझसे हम कुछ अगर चाहते हैं तो प्यारे नबी की नजर चाहते हैं। खुदा तुझसे हम कुछ अगर चाहते हैं तो प्यारे नबी की नजर चाहते
चाहते हैं, सजा कर तेरी महफिल नात आका, सजा कर तेरी महफिल नात आका, ये राहत कल। क्या हो गया बच्चे, क्या हो गया, क्या हो गया? ठीक हो, ठीक हो? उठो 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 जरा। क्या हुआ है, क्या हुआ है कि तुम्हारे हाथ क्यों वाइब्रेट कर रहे हैं? चलो हम बाद में पढ़ेंगे, दोबारा से शुरू करेंगे, ठीक है, कोई मसला नहीं है, सही है। चलें जी आगे ट्रांसमिशन क्या क्या बताऊँ था। अभी रिलैक्स करो, आपकी नात में दोबारा सुनोगे और बहुत अच्छे से सुनोगे और ऐसे नहीं कांपना, ठीक है, बैठो। अच्छा जी, असां खे डॉक्टर सोनिया तशरीफ़ फरमा आहिनि। हिन हिस्से में उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी आवाज़ शामिल कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त निज़ाए मौला दीदार अता करना। ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त निज़ाए तो मौला दीदार अता करना। मैं कब्र अंधेरी में घबराऊंगी जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका। ऐ नूरे खुदा कर आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त निज़ाए मौला दीदार अता करना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो कुछ ही देर में तहां से मुलाकात करना से सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। ट्रांसमिशन जे हिन हिसे में ॿियनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे। असांखे मोहम्मद फ़हद कादरी साहिबु जॉइन कयो आहे, गॾोगॾु उमर बिलाल कादरी साहिब आहिनि जिन असांखे ट्रांसमिशन जे हिन हिसे में जॉइन कयो आहे। अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन खे न सिर्फ़ु 17 रमज़ान मुबारक में यौमुल फ़ुक़ार जो ज़िक्र आहे, बल्कि उन सां गॾोगॾु हज़रत बीबी आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बि ज़िक्र गॾोगॾु हली रहियो आहे। उन्हनि जे हवाले सां, उन्हनि जी सीरत मुबारक जे हवाले सां, उन्हनि जी ज़िंदगी मुबारक जे हवाले सां माशाल्लाह खोड़ सारियूं रिवायतूं अचनि छा थियूं पाण 2200 या शायदि उन खां वधीक पाण रिवायत क़ाइमु कयूं। रिवायतुनि में अचे थो त हदीस मुबारक रिवायतूं क़ाइमु कयूं उन्हनि पाण। सो उन्हनि जे हवाले सां चाहींदमि त कुझु ज़िक्र थी वञे मौलाना साहिबु।
माशाल्लाह तमामु बहितरीनु उनवान आहे अॼु जंग बदर सां गॾोगॾु वफ़ात यौम आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा। तमामु वॾी राविया हुई हज़रत आयशा सिद्दीक़ा। 2210 रिवायतूं अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण जेको सो उन्हनि जी रिवायत कई ऐं इहो सहाबियात जेके हूं ख़वातीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सहाबियात उन में सभ खां वधीक राविया हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे शरफ़ मिलियो जिन इहा रिवायत कई। ऐं जंग बदर सां अम्मा आयशा सिद्दीक़ा जी वॾी निस्बत आहे। उहा कहिड़ी? जॾहिं जंग बदर में झंडो ॾिनो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़िलनि जी सूरत ठाही त हिकिड़े पासे हज़रत ज़ुबैर, ॿिए पासे हज़रत मिक़दाद, विच में जेको वॾो झंडो हो उहो ॾिनऊं हज़रत मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे। ऐं उहो झंडो मुसलमान बख़ूबी वाक़िफ़ आहिनि। उहो झंडो जेको आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दुपट्टे तां क़ुर्बान वञा, उन्हनि जो दुपट्टो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जो खणी करे हज़रत मुसाब बिन उमैर खे ॾिनो ऐं उन्हनि पकिड़े करे झंडो ठाहियो ऐं मुसलमान उन झंडे जे हेठां उहो जंग बदर जो सफ़र तय कयो। त जंग बदर सां बि अम्मा आयशा सिद्दीक़ा जे दुपट्टे जी चादर जी इज़त जी वॾी निस्बत आहे। पोइ कंहिं चवण वारे हीअं चयो, शरफ़ तेरे दुपट्टे ने जंग बदर में पाया, शरफ़ तेरे दुपट्टे ने ए आयशा सिद्दीक़ा तेरे दुपट्टे ने ये जंग बदर में पाया कि उसे परचम बना कर मुखबिर सादिक ने लहराया। रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीक़ा लक़ब तेरा, रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीक़ा लक़ब तेरा, फ़क़त फ़र्शी नहीं अर्शी भी करते हैं अदब तेरा। वाह वाह सुभान अल्लाह। इहा वॾी निस्बत हुई अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी। ऐं घर में बि संदन वॾो हिकिड़ो बहितरीनु किरदारु हो अम्मा आयशा सिद्दीक़ा। चूंकि अॼु 17 रमज़ानुल मुबारक आहे त असां इहो घर जो माहौल इनखे अम्मा आयशा सिद्दीक़ा, अम्मा फ़ातिमत ज़हरा, अम्मा ख़दीजतुल कुबरा, अम्मा कुलसूम, अम्मा रुक़ैया इन्हनि जहिड़ो जेकॾहिं बणाईंदासीं त असांजो घर बि जन्नत ऐं सुकून बणिजी वेंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर में। अच्छा, अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घरेलू वाक़ियात मां अॼु जे नौजवान खे सबक़ु सिखणु घुरिजे। बेशक कीअं सबक़ु सिखणु घुरिजे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वारियुनि जी घर में हथ वटाई कराईंदा, ख़िदमत कराईंदा। अम्मा आयशा सिद्दीक़ा सां, अम्मा ख़दीजतुल कुबरा, अम्मा ॿियूं जेके बि अम्मा साइणूं क़ुरान फरमाए थो अन नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। इहे असांजूं माइरूं आहिनि त असांखे इहो सबक़ु हासिलु करणु घुरिजे त पंहिंजी घरवारियुनि जो, पंहिंजी नियाणियुनि जो असां ख़्यालु कयूं। तव्हां रमज़ान शरीफ़ में ॾिसो त मां इन में क़तअन असांजे नौजवाननि जी या असां ॿाहिरनि जी कंहिंजी मां उहो न पियो कयां, लेकिन मां हुननि जी हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई जे लाइ औरतुनि जी कयां पियो त घर में सुबुह खां वठी सहरी खां वठी नियाणियूं वीचारियूं इफ़्तार ताईं, बल्कि इफ़्तार जे थांव खणण ताईं, वरी चांहि ठाहिण ताईं वीचारियूं लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि ख़िदमत में। बिल्कुलु असांखे घुरिजे त असां उन्हनि सां ख़िदमत कयूं। ऐं इहो मां सम्झां थो त उलमा किराम, मुफ़्तियान किराम जी फ़तवा आहे त इहा सुन्नत नबुवी हूंदी जेका असां जेकॾहिं घर वारियुनि जी घर में अम्मड़ जी भेणुनि जी ख़िदमत कंदासीं त इहो सुन्नत रसूल हूंदो। चूंकि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़िदमत कंदा हुआ, लिहाज़ा अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा तमामु रुतबे वारियूं, तमामु वॾे आला मक़ाम वारी आहे। ॿिया बि खोड़ सारा वाक़ियात आहिनि अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला जा। बेशक ईअं आहे। तव्हां घर में हथ वंडाइण जी ॻाल्हि कई त किथे मूं पढ़ियो ऐं मूंखे यादि अची वियो, कहिड़ो न ख़ूबसूरत यादि हिकु जी बिल्कुलु उन ज़हन में अची वियो। बिकॉज़ जॾहिं तव्हां हिकु कंहिं आम इंसान जी ॻाल्हि कयो न त उहा हिकु अलॻि फील हूंदी आहे। वरी जॾहिं तव्हां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जी ॻाल्हि कयो त हिकु फील ई अलॻि हूंदी आहे उन शइ में त कीअं हू पंहिंजी ज़िंदगी में बार बार हू नबी ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि असांखे ज़िंदगी जा कीअं तरीक़ा सेखारिया आहिनि। किथे लिखियलु हो त बिकॉज़ अम्मा आयशा उमिरि में नंढियूं हुयूं त उन्हनि खे शुरूआती दौर में अटो ॻोहणु न ईंदो, अटो सही सां न ॻोहिजंदो। त किथे मूं पढ़ियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन्हनि खे अटो ॻोहे ॾींदा हुआ, पोइ मानियूं पचंदियूं हुयूं, पोइ पंहिंजे हथनि सां उन्हनि खे निवाला खाराया वेंदा हुआ। त उहो केॾो ख़ूबसूरत हिकु मंज़रु हूंदो। असांखे अॼोकी अज़दवाजी ज़िंदगी में इन्हनि मंज़रनि मां असांखे अॼोकी अज़दवाजी ज़िंदगी में इहे तमामु शयूं शामिलु करणियूं आहिनि ताकी जेको हिन वक़्तु असांजी ज़िंदगीअ में जेका बेचैनी आहे, जेको सुकून न आहे, जेका यकजहती न आहे, उहा वापसि अची सघे। अॻियां ट्रांसमिशन खे वधाईंदे ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। असां गॾु जनाब मोहम्मद उमर बिलाल कादरी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि,
उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. सिज चंद कतियन तारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. सिज चंद कतियन तारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. सारी दुनिया जे नज़ारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. आहे क़ुरान जे हरफन में खोले ॾिस तू वरकन में. आहे क़ुरान जे हरफन में खोले ॾिस तू वरकन में. क़ुरान जे टीहन सिपारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. क़ुरान जे टीहन सिपारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. आहे धरती आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में. आहे धरती आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में. हर मस्जिद जे मीनारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. सारी दुनिया जे नज़ारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. बेशक त नूर आहे, इन में को शक कोन्हे. किथे मूं पढ़ियो त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थींदो आहे त पाण ॿुधंदा आहिनि. जॾहिं ज़िक्र थींदो आहे, ताक़ीद असांखे दुरूद शरीफ़ जी थियल आहे त जॾहिं तव्हां दुरूद पाक पढ़ंदा आहियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधंदा आहिनि, उन्हनि ताईं पहुचाया वेंदा आहिनि. पर जॾहिं नूर जो ज़िक्र थिए थो त पोइ इहो बि ॿुधियल आहे, इहो बि पढ़ियल आहे. इन ते यकीन बि आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंहिं बि महफ़िल में ज़िक्र थिए थो, जॾहिं बि थिए थो, असां ब्लेस्ड आहियूं त हिन वक़्तु माह रमज़ान में मौजूदु आहियूं. असां माह रमज़ान में इहा असांजी का हैसियत कोन्हे, मूं नाचीज़ जी का हैसियत कोन्हे ज़िक्र करण जी. पर अगरि ॿ लफ़्ज़ निकिरी रहिया आहिनि, ख़ुदा ताला एतिरी ताक़त ॾेई रहियो आहे जो ॿ लफ़्ज़ ज़ुबान मां निकिरी सघनि, त इहो बि यकीन आहे, इहो बि ईमान आहे त पाण ज़रूरु ॿुधी रहिया आहिनि. महफ़िलनि जा आदाब मां तव्हांजी तरफ़ वठणु चाहींदमि ऐं अलामा साहिबु ज़रूरु मां चाहींदमि, बिकॉज़ असां महफ़िल त सजाईंदा आहियूं, उन जा अदब आदाब न सिखंदा आहियूं. महफ़िल सजाइण चारि माण्हुनि खे सिर्फ़ु गॾु करणु न आहे, उहो मैसेज पहुचाइण बि जेको तव्हां उन महफ़िल जे थ्रू तव्हां ॾियणु चाहियो था, उहे रहमतूं, उहे बरकतूं हासिलु करणु. असां उन खां वधीक असां इहो गौर फ़िक्र कंदा आहियूं त कंहिंखे मानी सही तरह मिली या न मिली. उहो बि बेशक हिकु ख़ूबसूरत अमल आहे. उन हवाले सां चाहींदमि त ॿ लफ़्ज़ रखजनि. ॾिसो त महिमान जंहिंजो तज़किरो हुजे उन जे हिसाब सां महफ़िल सजाई वेंदी आहे. ठीकु आहे. असां सोचींदा आहियूं अॼु असां सभु महिमान आहियूं तव्हां वटि, तव्हां मेज़बान आहियो, सिन टी वी जो प्रोग्राम आहे. यकीनन हिन खे सजाइण लाइ बि टाइम लॻो हूंदो, मैनेजमेंट पंहिंजो कमु कयो हूंदो, सिस्टम हलियो हूंदो. त उन हवाले सां ऐं इहा ई कोशिशि हूंदी आहे. असांजे घर में को महिमान ईंदो आहे, इहा कोशिशि हूंदी आहे त हू महिमान ख़ुशि उसलूबी सां अचे, प्रोग्राम थिए या जेको बि इवेंट आहे उहो करे हलियो वञे त ख़ैर सां प्रोग्राम थी वञे. जॾहिं महफ़िल हुजे क़ुरान जी, महफ़िल हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान, मक़ाम, मर्तबे, इज़्ज़त, अज़मत जी ऐं उन जे पाकीज़गी बयानु करण जी, शान बयानु करण जी, ऐं महफ़िल हुजे रमज़ानुल मुबारक जे शान जी, त पोइ महफ़िल हुजे दुरूद पाक जी, त पोइ उन खे बि उन अंदाज़ में सजाइजे. छो त मां हिकु अर्ज़ु कंदुसि त लौला कलम ख़लक़तुल अफ़लाक, अल्लाह तबारक व ताला पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे ही दुनिया ठाही, बेशक आसमान सजायो, दुनिया सजाई, 1.25 लाख पैगम्बर आया, आख़िर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, दुनिया ठही. त तव्हां ऐं असां बि जॾहिं महफ़िल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कयूं त असांजा वॾा वॾा बुज़ुर्ग अकाबिरीन गुज़रिया आहिनि, उन्हनि जो इहो मामूल रहियो आहे त महफ़िल मुस्तफ़ा में या सीरतुन नबी जे प्रोग्राम में वञण खां अॻु में बावुज़ू थींदा आहिनि. बावुज़ू थी ऐं उन महफ़िल में वञी
ऐं आख़िर ताईं बावज़ू रही इंतिहाई अदब व एहतराम सां उहा महफ़िल, उहा प्रोग्राम, उहो जलसो, उहो सीरत नबी जो प्रोग्राम ॿुधी करे जॾहिं वापसि ईंदा आहिनि त उहे बावज़ू हूंदा आहिनि। इन मां मालूम थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिथे तज़किरो थिए, क़ुरान करीम जो जिथे तज़किरो थिए, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो थिए त इंतिहाई अदब ऐं एहतराम खे मलूज़ ख़ातिर रखणु घुरिजे, ताकी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे जॾहिं क़यामत जे ॾींहुं असांजो नाम ऐं अमाल पेश थिए त उन में महफ़िल जो अदब सभिनी खां पहिरीं लिखियलु हुजे। बेशक बेशक इंशाल्लाह ईअं ई हूंदो। प्लस हिकु सुभाणे इंशाल्लाह औरतुनि जो ॾिहाड़ो बि आहे त उन ते बि ज़रूरु ज़िक्र थींदो। पर हिकु ॻाल्हि आई आहे त ज़रूरु मां इहो स्पेशली औरतुनि जे लाइ, त असां वटि महफ़िलुनि में कचहरियूं ॾाढियूं थी रहियूं, ॾाढो मायूबिक अमल मूंखे लॻंदो आहे। त ठीकु आहे, त ॿियनि अहिड़नि महफ़िलुनि में जेके कॉमन महफ़िलुनि आहिनि उन्हनि में तव्हां कयो था, उहा तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे। पर जॾहिं बि दीनी महफ़िलूं थींदियूं आहिनि, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त होॾां जेके बुज़ुर्गान आहिनि या जेके इल्मु रखनि था उहे तव्हांखे कुझु ॿुधाए रहिया हूंदा आहिनि, पर असां मशगूल हूंदा आहियूं पंहिंजी कचहरियुनि में, पंहिंजी दुनियावी टॉपिक्स खोले वेही रहंदा आहियूं। त इहो बिल्कुलु ऐं माज़रत सां त कॾहिं कॾहिं गिलाऊं बि हूंदियूं आहिनि, क़तन मुनासिब, इहो त वधीक गुनाह थी वेंदो। इहो त वधीक आम महफ़िल में जेकॾहिं वेही करे कजे त इहो बि गुनाह आहे, पर जेकॾहिं अहिड़ी अज़ीम महफ़िल में जेकॾहिं वेही करे कजे त पोइ त वधीक गुनाह इहो शामिलु थींदो। ऐं इन शइ खां अवॉइड कजे, इन शइ खां वॾो एहतियात कजे ऐं इंतिहाई अदब एहतराम सां। ऐं हूअं बि क़ुरान करीम फरमाए थो त लअल्लकुम तुरहमून, तव्हां क़ुरान ॿुधो जॾहिं, पूरी आयत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में बि अची वञे, तव्हां जॾहिं इहे शयूं ॿुधो, अल्लाह जी तारीफ़, रसूलुल्लाह जी तारीफ़, क़ुरान जी तारीफ़, शाइरुल्लाह जी तारीफ़ ॿुधो, महफ़िल में हुजो, ख़ासि तौर ते क़ुरान करीम में इहा आयत आहे त तव्हां ख़ामोश थियो ताकी लअल्लकुम तुरहमून, तव्हां ते अल्लाह रहमत नाज़िल करे। ऐं हदीस पाक में ईंदो आहे, मूंखे हदीस यादि अची वई, फरमायूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इहा महफ़िल हुजे जिथे अल्लाह जो तज़किरो हुजे, रसूलुल्लाह जी शान हुजे ऐं दुरूद जी महफ़िल हुजे, क़ुरान जी महफ़िल हुजे, रमज़ान जा प्रोग्राम हुजनि, गोया के अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी गुफ़्तगू हुजे, उन महफ़िल खे अल्लाह जा फ़रिश्ता पंहिंजी रहमत जा पर विछाए हिफ़ाज़त कंदा आहिनि। अल्लाह सुभान अल्लाह, अहिड़ी जाइ ते अदब ज़रूरी आहे। बेशक 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 ईअं ई आहे। ऐं हूअं बि इन ॻाल्हि खे असां ॿारहा पंहिंजे नंढपिण खां ॿुधूं पिया ऐं उन ते ज़ाहिरा उन ते यकीन बि कयूं था। त ॾिसो, ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकु त तव्हां कंहिं महफ़िल में वेंदा आहियो ऐं वापसि ईंदा आहियो, को फ़र्क़ु न पियो। पवणु त इलाही खपे, बिकॉज़ जीअं तव्हां चयो त रहमतूं वसनि पियूं, पोइ त तव्हांखे झोलियूं भरे रहमतूं वापसि खणी अचणु खपनि, या त तव्हां वियो ऐं वापसि आयो, को फ़र्क़ु न पियो, जीअं विया हो उअं तव्हां वापसि आयो। टियों वरी तव्हां वियो ऐं जेके तव्हांखे रहमतूं, पंहिंजो नुक़सानु, मतिलबु जेको तव्हां वटि आहे बि, अञा तव्हां वधीक गुनाहगार थी उतां वापसि आयो। सो जॾहिं बि कंहिं बि महफ़िल में वञो त इहो ज़रूरु सोचो। असांखे कॾहिं कॾहिं न फलां जी शादी दावत मिलंदी आहे, कंहिं वॾे माण्हू जी शादी दावत मिलंदी आहे, उनजे डिनर जी कंहिं शादी दावत मिलंदी आहे, त असांखे लॻंदो आहे त असां ख़बर न आहे केतिरा ख़ुशनसीब आहियूं। पर असल में जेका ख़ुशनसीबी आहे उहा इहा आहे त जॾहिं तव्हांखे कंहिं दीनी महफ़िल जी दावत मिले ऐं तव्हां उते वञो ऐं तव्हां उतां वरी उहे रहमतूं पिराए अचो। असली फ़ख़्रु इन ते करणु खपे। ऐं उहे उन जॻह ते वञी, उन मुक़दस जॻह ते वञी, उते अगरि तव्हां वञी रहिया आहियो, तव्हां वक़्तु बि ॾेई रहिया आहियो, तव्हां बावज़ू बि थी उते विया आहियो, पर उतां कुझु पिराए न आयो, त पोइ तव्हांजो उन महफ़िल में वञणु ज़ाया करार ॾिनो वियो आहे। अच्छा जी, अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन खे असां सां गॾु मोहम्मद फ़हद कादरी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी आवाज़, ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जो हो चुका है, जो होगा, हुजूर जानते हैं। जो हो चुका है, जो होगा, हुजूर जानते हैं। तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं। मुनाफिकों का अकीदा वो गैबदान नहीं। मुनाफिकों का अकीदा वो गैबदान नहीं। सहाबियों का अकीदा हुजूर जानते हैं।
عطا سے خدایا حضور جانتے ہیں، اور کہاں مریں گے ابو جہل عتبہ و شیبہ، کہاں مریں گے ابو جہل عتبہ و شیبہ، کہ جنگ بدر کا نقشہ حضور جانتے ہیں، تیری عطا سے خدایا حضور جانتے ہیں۔ سبحان اللہ، ماشاء اللہ۔ اگیاں ودھائے رہے ہوں ٹرانسمیشن کے خوبصورت ذکر الحمدللہ اج مجھے ٹرانسمیشن میں تھی رہو ہے حضرت بی بی عائشہ جو ذکر وہ ٹرانسمیشن میں थियो ہے، ऐं خوبصورت ॻाल्हियूं जीअं अलामा साहिब ॿुधाए रहिया असांखे। अलामा साहिब, असां जॾहिं दीन जी रोशनी में असां उन्हनि औरतुनि खे ॾिसूं था जिन असांखे हमेशह असांखे लॻंदो आहे त दीन में शामिलु थियणु हिकु औरत जो मतिलबु त तमामु जेके दुनियावी कम आहिनि उन्हनि खे छॾे हिकु कुंड ते वेही रहनि, हिकु जेको दुनियावी हिकु कॉन्सेप्ट आहे। पर दीन में जी जेके ख़वातीन ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके अज़वाज आहिनि उन्हनि खे ॾिसिजे थो त ज़ाहिरा मुख़्तलिफ़ हिकु नज़रियो अचे थो। कीअं असां इहे शयूं अपनायूं आहिनि जो अॼु असांजी औरत ते उहे तमामु शयूं लागू थी रहियूं आहिनि जेके त मुंहिंजे दीन में कॾहिं न सेखारियूं वयूं न कयूं वयूं। ॾिसो, तव्हां माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हवाले सां ऐं औरतुनि जे, मां सम्झां थो तव्हां जेको थोरो इशारो ॾियणु चाहियो पिया हुकूक जे हवाले सां, त औरतुनि जा हुकूक सभ खां पहिरीं औरतुनि जे हुकूक जी ॻाल्हि मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाई आहे। बेशक सभ खां पहिरीं औरतुनि जे हुकूक ते आवाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथारी आहे ऐं औरतुनि खे मक़ाम मर्तबो इज़त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां ई मिलियो आहे। तव्हां ॾिसो, वाक़ियो मशहूरु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारे नबी खां पहिरीं नियाणियुनि खे ज़िंदा दफ़न कंदा हुआ, नियाणियुनि खे ज़िंदा दरगोर कंदा हुआ। हिकिड़ो वाक़ियो अचे थो जेको पंहिंजो पीउ पंहिंजी नियाणी खे वठी वञे थो, चई तयारु कर त मां हिन खे वठी वञा ऐं उनखे दफ़न करण लाइ वठी वञे थो, हू चए थी मूंखे छो थो दफ़न करी वग़ैरह। त नियाणी जो जेको मक़ाम मुआशिरे खे ॿुधायो उहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त नियाणी माउ बि आहे, नियाणी घरवारी बि आहे, नियाणी धीउ बि आहे, नियाणी भेण बि आहे ऐं हर कंहिंजो मक़ाम मर्तबो पंहिंजी पंहिंजी जाइ ते आहे। छा मूंखे ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो फरमायो, हदीस पाक में अचे थो त अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात, माउ जे क़दमनि जे हेठां अल्लाह तबारक व ताला जन्नत रखी छॾी। छा इन खां वॾो औरत जो को मक़ाम थी सघे थो? तव्हां ई असां दुनिया जे अंदरि जदोजहद कयूं था, स्ट्रगल कयूं था, निमाज़ूं पढ़ूं था, दीनदारी कयूं था, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ख़ौफ़ रखूं था त असांखे जन्नत मिले। ऐं जन्नत अल्लाह तबारक व ताला पंहिंजे अम्मा असांजा ॾाढा साईं तमामु वॾा सिंध जा बर्ख आलिम दीन हुया, हज़रत मौलाना साईं मोहम्मद हसन अब्बासी रहमतुल्लाह अलैह दरगाह शाहपुर चाकर जा गादी नशीन, हींअर मुंहिंजा वालिद साहिब साईं अब्दुल जब्बार अब्बासी आहिनि। उहे फरमाईंदा हुआ जेको दुआ वठणु ॾाढा साईं हसन अब्बासी खां ईंदो, सभिनी खां पहिरीं असांजो तर्जुमान हसन किताबु आहे, ॿिया खोड़ सारा अलहमदुलिल्लाह दरगाह जेके उन्हनि में लिखियल आहिनि वाक़ियात, उन्हनि में इहे आहिनि त जेको बि दुआ वठणु ईंदो हो हज़रत साईं हसन अब्बासी रहमतुल्लाह अलैह शाहपुर चाकर वारनि खां, उहे सभिनी खां पहिरीं इहो फरमाईंदा हुआ त माउ ज़िंदा अथई। सभिनी खां पहिरीं क्वेश्चन इहो कंदा, सभिनी खां पहिरीं सुवालु इहो कंदा, चाहे इस्लामाबाद खां को अचे मुरीद अचे ॾाढा साईं वटि, चाहे कराची खां अचे, दुनिया जे कंहिं कुंड खां अचे, पहिरियों सुवालु इहो कंदा साईं तव्हां खां दुआ वठणु आहियूं। उन वक़्तु जो CM बि दुआ वठणु आयो सिंध जो, उहे उन्हनि बि अची चयो दुआ जे लाइ मां आयो आहियां। या जेके बि ईंदा साईं फरमाईंदा अम्मा ज़िंदा अथई, चवंदा जी हा, चई पोइ मूं ॾे छो आयो आहीं? दुआ वठणी आहे पंहिंजे माउ जे पेरनि ते हथु रख, अम्मा जा क़दम चुम, जे तुंहिंजी दुआ क़बूल न थिए त ॾंड मोहम्मद हसन अब्बासी शाहपुर वारो भरे ॾींदो। सो माउ जो मक़ाम इहो औरत जो मक़ाम आहे। ऐं ॿियो उन खां अलावा जेका तव्हां ॻाल्हि कई त औरत छा घर में महदूद थी वेही रहे, क़तान न,
औरत जेको आहे सो उहो मुआशरे जो हिसो आहे ऐं औरत तव्हां ॾिसो त हींअर पायलट बि औरत हुई तव्हां कुझु पहिरियों अरसो पहिरियों ॾिठो ग़ालिबन फातिमा ई नालो हुनजो मां ॾिसां पियो हुनखे नेट ते इहो पूरो हुनजो स्टडी कई मां त उहो औरत हुई पायलट आहे हींअर बि आहिनि कहिड़े कहिड़े मक़ाम ते वेठल आहिनि औरतूं आहिनि ऐं तव्हां ख़ुदि हिकिड़ो हीउ प्रोग्राम रमज़ानुल मुबारक जो सजायो वेठा आहियो त इन मां केतिरनि माण्हुनि खे हिन ट्रांसमिशन मां फ़ाइदो मिलंदो बिल्कुलु तव्हांजे इन प्रोग्राम सजाइण मां केतिरा माण्हू सबक़ु हासिलु कंदा अॼु मुंहिंजूं अमड़ियूं न्याणियूं भेनरूं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अना जे इन शान मक़ाम मर्तबे ऐं घरेलू वाक़ियात खां आगाह थींदी त तव्हांजे अदी जे प्रोग्राम जे बनिस्बत त इहो केतिरा फ़ाइदा आहिनि औरत पहुचाए पई फ़ाइदो औरत हर मक़ाम ते आहे ऐं औरत खे हा बाक़ी उन सां गॾोगॾु जेको दीन सेखारे थो मर्द जे लाइ हुकूक औरत जे लाइ हुकूक उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे असांखे फॉलोअप कंहिंजी ज़रूरत कोन्हे का पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको औरतुनि जे हवाले सां बयानु फरमायो उनखे जे मर्द ऐं औरतूं फॉलो कंदासीं त यकीनन दुनिया बि सुठी थींदी घरेलू माहौल बि सुठो थींदो आख़िरत बि सुठी थींदी इंशाअल्लाह। अॻियां वधायूं त ट्रांसमिशन में वक़्तु ब्रेक जो आहे नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कंदासीं कुझु ई देरि में सलाम रमज़ान में सलाम रमज़ान सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन में ख़ूबसूरत ज़िक्र हली रहियो आहे ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह वधी ख़ूबसूरत माशाअल्लाह सां मुंहिंजी ट्रांसमिशन थी रही आहे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे छो त माह रमज़ान आहे रमज़ान मुबारक जो महीनो आहे रमज़ान मुबारक जे महीने में अल्हम्दुलिल्लाह तव्हां ऐं मां गॾिजी रोज़े सां आहियूं अल्हम्दुलिल्लाह रोज़े सां हुजणु अक्सर असां हिन ॻाल्हि ते ज़िक्र कंदा आहियूं हिकु दफ़ो ॿीहर हिन ज़िक्र खे मां मौलाना साहिब जे लफ़्ज़नि में पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी रोज़ो जॾहिं असां रखंदा आहियूं त असांखे इहा ख़बर आहे त रोज़े जे हिन टाइम ते असांखे सहरी करणी आहे असांखे कुझु न कुझु खाइणो आहे ऐं पोइ सॼो ॾींहुं कुझु न खाइणो आहे या इफ़्तार करणी आहे इफ़्तार में असांखे खाइण जी इजाज़त मिली थी वञे रोज़े जो हिकु जेको मेन मक़सदु असांजे ज़हननि में इहो आहे अलामा साहिब इन ई मक़सद जो ॿियो पहलू जेको आहे उहो मां ज़रूरु इहो त ज़ाहिरनि जेको असां करे रहिया आहियूं हिकु फिज़िकल एक्टिविटी जेका असां करे रहिया आहियूं उहा असांखे ख़बर आहे त उहा ईअं करणी आहे रोज़ो ईअं थींदो आहे रोज़े खे ईअं चइबो आहे पर रोज़े जो असली जेको अर्क आहे असली जेको मक़सदु आहे जेका फ़ज़ीलत आहे मां चाहियां थी त उहा तव्हांजे लफ़्ज़नि में बयानु थिए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम माशाअल्लाह तमामु बहितरीनु तज़किरो हली रहियो आहे सभ खां पहिरीं आहे फ़ज़ाइल रमज़ान जे हवाले सां त रमज़ानुल मुबारक जो जेको रोज़े जी फ़ज़ीलत आहे उहा हर शइ जो रोज़ो हुजणु जेको आहे सो ज़रूरी आहे अॼुकल्ह छा थिए थो तव्हां ॾिसो त सहरी कई ऐं नौजवान सुम्ही पियो सॼी राति जाॻियो सहरी खां पोइ सुम्ही पियो फजर बि शायदि पढ़ी या न पढ़ी वरी माइट मिट उथारनि था अमड़ उथारे थी ॿिया उथारनि था ज़ोहर जो टाइम थियो आहे सुता पिया आहियूं असर ताईं वञी सुता पिया आहियूं सुम्हण जो नालो रोज़ो न आहे रोज़ो मुशक़त जो नालो आहे रोज़ो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे सॼो ॾींहुं यादि करण जो नालो आहे ऐं रोज़ो जेको आहे सो हदीस कुदसी आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस कुदसी उनखे चइबो आहे त जेको अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे डायरेक्टली हुकुम फरमाए उहा हदीस कुदसी आहे पाण फरमायूं त अल्लाह तबारक व तआला फरमायो त रोज़ो असौम ली रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ॿिया बि जेके आमाल आहिनि नमाज़ आहे हालांकि नमाज़ बि अल्लाह जे लाइ पढ़ूं था दीन जी ख़िदमत बि अल्लाह जे लाइ क़ुरान करीम जी तिलावत बि अल्लाह जे लाइ ॿिया जेके बि अहकामात आहिनि उहे बि अल्लाह जे लाइ कयूं था लेकिन कंहिं बि अमल जे नाले अल्लाह तबारक व तआला ईअं न फरमायो त अस्सलातु ली नमाज़ मुंहिंजे लाइ आहे हक़ीक़तन त आहे अल्लाह जे लाइ सजदो अल्लाह जे लाइ आहे लेकिन हिन रोज़े खे रमज़ान खे ख़ुसूसियत ॾिनी वई असौम ली रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे तमामु वॾे वॾे मुफ़स्सिरीन हज़रात बयानु फरमायो आहे त रोज़ो अहिड़ी इबादत आहे अदी तव्हां ॾिसो त निमाज़ पढ़ंदासीं कोन को ॾिसंदो हाणे निमाज़ पढ़ीसीं सभिनी ॾिठो हिन वक़फ़े में निमाज़ पढ़ी बाबा साईं निमाज़ पढ़ी हुन निमाज़ पढ़ी जेकॾहिं ख़ैरात कंदो राशन जा कटा विराईंदो जीअं असांजे दरगाह ते थींदो आहे या हर जॻह ते रमज़ान में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो आहे सभु कंहिंखे किथां न किथां ख़बर पवंदी त हितां हींअर लाड़काणे में मौलाना राशिद सूमर वारनि जे मदरसे में हर रोज़
हर रमज़ान जी इफ़्तार ते हज़ारें जेको माण्हू आहिनि फैज़याब थियनि पिया। माशाल्लाह। भाऊ राशिद सुमरो साहब वारा, भाऊ नासिर साहब वारा, ईअं ई हर जाइ ते कराची खां वठी पूरे पाकिस्तान जे अंदरि पूरी दुनिया में त उहा ख़बर पए थी। पर रोज़ो अहिड़ी इबादत आहे जेकॾहिं को ख़ामोश सॼो ॾींहुं तव्हां सां गॾु वेठो हुजे ऐं उनखे रोज़ो हुजे, इवन के रोज़ रमज़ानुल मुबारक खां अलावा रोज़ो हुजे त ख़बर न पवंदी त हिनखे रोज़ो आहे या कोन्हे, अलाह खे ख़बर हूंदी त हिनखे रोज़ो आहे। बेशक त बेशक इहो रोज़े जो एॾो वॾो मक़ाम आहे ऐं इहो रोज़ो ई आहे जेको लिकल इबादत आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी शइ जेको मसाइल रमज़ान में अचे थी, जी जी जेका मां पंहिंजे हर रमज़ान हर जुमे में अर्ज़ु कंदो आहियां, बयानात में अर्ज़ु कंदो आहियां त आज़ान ख़तमु थियण वारी हूंदी आहे, असांजे हथ में बोतल हूंदी आहे। जी असां बोतल पाणी पिया पीअंदा आहियूं, आख़िरी टाइम ताईं रखंदा आहियूं, पाणी पीअंदासूं ताकी सॼो ॾींहुं, इहो क़तअन ठीकु कोन्हे। सही कम से कम आज़ान खां 5 मिंट पहिरीं, उहे 5 मिंट तव्हां पहिरीं बंदि कंदव रोज़ो त सॼे ॾींहं ते को फ़र्क़ु त न पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु 5 मिंट कम से कम पहिरीं, इहो मुंहिंजो पैगाम आहे सभिनी जे लाइ त कम से कम, ऐं उलमा जी इन ते बाक़ाइदा तहक़ीक़ थियल आहे त कम से कम आज़ान खां 5 मिंट पहिरीं रोज़ो बंदि करे छॾिजे। ऐं इफ़्तार जो जेको वक़्तु अचे थो उन में आज़ान पूरी थिए, कम से कम अधु हले, कुझु टाइम सेकेंड्स गुज़रनि, मुमकिन आहे। इंसान जेको आहे सो ज़ईफ़ आहे, ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ आहे, क़ुरान फरमाए थो। ख़ुलिक़ल इंसानु अजूला, इंसान तकड़ो आहे, जल्दबाज़ आहे, क़ुरान फरमाए थो। थी सघे थो इमाम साहब जेको आहे उहो बि इंसान आहे, हिकिड़ो अधु मिंट अॻु में आज़ान हुनखे इहो महसूसु थिए त टाइम थी वियो आहे, उहो आज़ान ॾेई छॾे ऐं रोज़ा ख़राबु थी वञनि। लिहाज़ा असां पंहिंजो बि त दिफ़ा कयूं, पंहिंजी बि त हिकिड़ी शइ रखूं। रोज़े खे आज़ान अधु थिए, मां त चवंदुसि पूरी थी वञे, पोइ रोज़ो खोलिजे ऐं सहरी खां 5 मिंट पहिरीं रोज़ो बंदि कजे ताकी असांजो रोज़ो मुकमल पूरो ॾींहुं महफ़ूज़ रही सघे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हूअं बि दीन इस्लाम में मौलाना साहब जेके बि तकड़ा कम आहिनि उन्हनि जी बि मुमानियत आहे। असां वटि हिकु ॾाढो कॉमन कॉन्सेप्ट आहे त असां हर शइ जल्दी जल्दी, नमाज़ बि पढ़ी रहिया आहियूं त बसि जल्दी जल्दी ॿाहिरि लाहिणो आहे असांखे, क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया आहियूं त उहा बि जल्दी ठहराव जो ऐं सम्झी पढ़ण जो ऐं ठहरी पढ़ण जो बि हुकुम दीन इस्लाम ई ॾिनो आहे, क़ुरान पाक में मौजूदु आहे त तव्हां ठहरी तिलावत जे लाइ जिते ॻाल्हि कजे थी त असां वटि हिकु तकड़ जो अमल आहे जेको हर रोज़ थींदो आहे। अच्छा उते मां कॾहिं इहो सोचींदी आहियां त तव्हां कयो बि था, ईअं त न आहे त नथा कयो, तव्हां कयो बि था, उन ई शइ खे अगरि 2 मिंट वधीक, इन खां वधीक को फ़र्क़ु कोन्ह पवंदो, 2 खां 4 मिंट फ़र्क़ु पवंदो। अगरि 2 खां 4 मिंट वधीक उन शइ खे तव्हां ॾियो ऐं सुकून सां कयो ऐं उहा जेको अमल तव्हां करे रहिया आहियो, कंहिं बि इबादत जी सूरत में तव्हां अमल करे रहिया आहियो, उन खां फैज़याब त थियो, मतिलबु तव्हां करे छॾियो, ईअं लॻो जीअं तव्हां बसि ॿाहिरि लाहे छॾियो। असांखे फ़र्ज़ु आहे निमाज़ केॾी जल्दी था असां पढ़ूं। अॼुकल्ह ॾिसो त मुआशिरो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा, हिकिड़ो सहाबी खां जमात निकिरी वई मजबूरी जे तहत, हू आया, निमाज़ पढ़ी विया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे सॾु कयो, चए तो नमाज़ न पढ़ी, चई या रसूल अल्लाह मां नमाज़ पढ़ी आयुमि, पाण फरमायूं वरी पढ़, वरी पढ़ी, वरी वञणु लॻो, हुनखे का जल्दी हुई, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी सॾु कयो, चए तो नमाज़ न पढ़ी, फरमायूं या रसूल अल्लाह मां पढ़ी आहे। 3 दफ़ो जॾहिं वियो हू सम्झी विया, पोइ इत्मिनान सां, ख़ुशू ख़ुज़ू सां, आराम सां रुकू सजदा करे जॾहिं आया, पाण फरमायो हाणे तो नमाज़ पढ़ी। इन हवाले सां काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे असां दीन जेको आहे सो जल्दबाज़ी जो क़तअन सबक़ु नथो ॾिए। ॾिसो त हर शइ में क़ुरान फरमाए थो इन्नल्लाह मअस साबिरीन वल्लाहु मअस साबिरीन, अलाए केतिरा दफ़ा क़ुरान में सबर जो ज़िक्र आहे। ऐं ॿी अर्ज़ु कयां त रमज़ानुल मुबारक जे महीने जा 2-3 नाला ॿिया बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, क़ुरान नाज़िल थियो रमज़ान जे महीने जे अंदरि, छाजे लाइ? हुदल लिन्नास, माण्हुनि जे हिदायत जे लाइ, त बाबा पंहिंजी ज़िंदगी हीअं गुज़ारियो, मर्द हुजो औरतूं हुजो, त तव्हां दुनिया जे अंदरि क़ुरान करीम वारे रस्ते ते हलो त आख़िरत में तव्हांखे पछताइणो न पए। रमज़ान जा 2-3 नाला ॿिया बि आहिनि। पाण फरमायूं त शहरुन सबर, ही सबर जो महीनो बि आहे, ऐं सबर कंदासीं त इनशा अल्लाह उनजो फल, जीअं चवंदा आहियूं सबर जो फल जेको आहे उहो तमामु मिठो आहे, सबर कंदासीं। ऐं ॿियो शहरुन अज़ीम, तमामु वॾो अज़ीम जेको महीनो आहे उहो रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहरुन अज़ीम जो लक़ब ॾिनो। त अहिड़े तरीक़े सां रमज़ान जो जेको हिकिड़ो एहतमाम आहे उहो हर घर में ज़रूरी आहे ऐं थिए बि पियो, अञा वधीक थियणु घुरिजे। बिल्कुलु। ऐं मुंहिंजी दुआ आहे त ईअं ई वधि खां वधि थिए। हालांकि
किस्सो त कुझु मुख़्तलिफ़ नज़र अचे थो त नंढपिण में जंहिं तरीक़े सां तव्हां चयो त अज़ान जी ॻाल्हि करे रहिया आहियो त हिकु सेकेंड जे लाइ मुंहिंजे ज़हन में आयो त जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं तॾहिं अज़ान खां एग्ज़ैक्टली 2-3 मिंट पहिरीं हिकु सायरन वॼंदो हो जेको इन शइ जी गवाही ॾींदो त हाणे वक़्तु जेको सहर जो आहे उहो बंदि थी चुको आहे। शहरी में ईअं थींदो हो। बिल्कुलु अफ़्तार में बि ईअं ई थींदो, हाणे डायरेक्ट अज़ान थी अची वञे। सो इहे जेके प्रैक्टिसिस जेके असांजूं घटि थींदियूं पियूं वञनि, हाणे बि थींदो आहे पर किथे किथे प्रैक्टिसिस जेके घटि थींदियूं पियूं वञनि, इहो मूंखे लॻे थो हिकु गैप आहे जेको असांजे विच में, असांजी टीचिंग्स जे विच में अची रहियो आहे। ऐं उहे जीअं अलामा साहिबु चयो त तव्हां वधि खां वधि असांखे करणु खपे ऐं वधि खां वधि ई असांखे इन जी तरफ़ पाण बि वधणु खपे। ब्रेक जी तरफ़ हलूं था इनशाला, उन खां पोइ वापसि अची इनशाला काफ़ी सारनि ॿियनि शयुनि ते बि इनशाला गुफ़्तगू करणी आहे, ज़िक्र इनशाला शामिलु करिणो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां, ख़ूबसूरत ज़िक्र सां ट्रांसमिशन सजी रही आहे। असां गॾु हज़रत मौलाना शुएब हसन अब्बासी साहिबनि दरगाह शाहपुर चाकर खां। अलामा साहिबु अञा पंहिंजी गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदे, छो त गुफ़्तगू पहिरीं इबादतुनि जी ऐं अमलनि जी थी रही हुई, रमज़ान मुबारक जे महीने जी थी रही हुई, रोज़नि जी थी रही हुई। मां थोरो सो इते इबादात खे बि, जीअं असां पहिरीं बि चई रहियासीं त तकड़ वारी इबादत हिकु कॉमन प्रैक्टिस सां वठी थी रही आहे। काफ़ियुनि जॻहियुनि ते इहो बि ॾिठो आहे, अच्छा कॾहिं कॾहिं मूंखां बि ईअं थी वेंदो आहे त तव्हां जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहियो, ज़ाहिर आहे इंसानु आहे, हुकुम त इहो आहे त तव्हां नमाज़ ईअं पढ़ो त जीअं तव्हां रब करीम सां तव्हां डायरेक्ट ॻाल्हाए रहिया आहियो। बिल्कुलु। पर कॾहिं कॾहिं इंसानु आहे, कॾहिं का सोच ॿी ज़हन में अची वेंदी आहे त कॾहिं तव्हां ईअं थींदो आहे तव्हां कॾहिं विसरी वेंदा आहियो त तव्हां रुकू पूरा कया आहिनि या न कया आहिनि। इन जे लाइ दीन इस्लाम छा हुकुम फरमाए थो? उहे त मसाइल आहिनि। ॾिसो, नमाज़ में जेकॾहिं भुल थिए थी, निसियान थिए थी, त उन जे लाइ उहे सजदो सहव आहे, ॿिया मामलात आहिनि। जीअं हाणे हिकिड़ो मसइलो आहे, कॉमन मसइलो आहे, मां उहो ॿुधाए छॾियां ताकी सभिनी ताईं इहा ख़बर। जीअं कंहिं माण्हू नमाज़ पढ़ी, औरत नमाज़ पढ़ी, मुसलमान पढ़े थो नमाज़, उन खे इहो डाउट थियो त हाणे हीअ मुंहिंजी चौथीं रकात आहे या टीं आहे। ऐं अक्सर इहो थींदो आहे, अक्सर इहो थींदो आहे ऐं सभिनी सां थींदो आहे त मुंहिंजी चौथीं रकात आहे या टीं आहे। पोइ हू हिकिड़ी रकात जो इज़ाफ़ो सम्झे थो, जेकॾहिं सम्झे थो त मां 3 पढ़ियूं आहिनि, चौथीं पढ़ां ऐं उनजी उहा 5 आहे, थोरो सम्झणो हूंदो। जेकॾहिं हू सम्झे थो त मुंहिंजूं 3 थियूं आहिनि, हाणे मां 3 रकात में बीठो आहियां, हाणे सजदो करे मां उथां थो त इहा चौथीं आहे, बल्कि उहा मुंहिंजी 5 पई थिए, त उनखे उहा 5 करणी आहे ऐं हुनजो ज़हन मुतमइन थिए त उहा चौथीं थी वई, त पोइ हुनजी उहा नमाज़ मुकमल थी वेंदी। हिकिड़ी रकात जो जेकॾहिं इज़ाफ़ो थी थो वञे ऐं हू सम्झे थो त मां हीअ जेका रकात हाणे उथियां पियो इहा 5 आहे, त पोइ हू न उथे क़तन, पोइ त उथणो ई न आहे, पोइ हू पूरी करे। ऐं उन सां गॾोगॾु ॾिसूं असां ख़ुशू ख़ुज़ू सां निमाज़ पढ़ण जो हुकुम आहे। ख़ुशू ख़ुज़ू सां हदीस पाक में अचे थो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं अल्लाह तबारक व ताला माण्हुनि जूं निमाज़ूं गॾु कंदो ऐं उन निमाज़ुनि खे ॾिसंदो। जॾहिं उनजी निमाज़ दुरुस्त न हूंदी त उहा कपिड़े कारे में वेड़े करे उनजे वापसि मुंहं ते हई वेंदी त तूं हीअ कहिड़ी निमाज़ पढ़ी आहे जेका तुंहिंजी क़बूल ई कान्हे। इन जे करे ख़ुशू ख़ुज़ू ज़रूरी आहे। हिते मां तज़किरो करणु ज़रूरी सम्झां थो। जिथे अम्मा आयशा सिद्दीक़ा जो तज़किरो थियो, जिथे अम्मा रुक़ैया जो थियो, जिथे ॿिया थिया, अम्मा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, इशा जी निमाज़ पढ़ी छॾियऊं, हज़रत अली साईं जो बिस्तरो लॻाए छॾियऊं, पंहिंजे बचड़नि हसन ऐं हुसैन खे सुम्हारे छॾियऊं। हाणे अल्लाह जे हुज़ूर 2 रकात नफ़िल निमाज़ जी नियत अम्मा फ़ातिमत ज़हरा शुरू कई। 2 रकात नफ़िल नियत कयूं, सूर फ़ातिहा पढ़ियूं, सूर फ़ातिहा खां पोइ सूर बक़रा शुरू कयूं, तक़रीबन 2.5 सिपारनि जी आहे। सूर बक़रा मुकम्मल, सूर आल इमरान शुरू कयूं, सूर आल इमरान मुकम्मल। अम्मा फ़ातिमत ज़हरा सूर निसा शुरू कई, सूर निसा मुकम्मल, पढ़ंदी पई वञे। सख़्तु सियारे जी राति इशा जी निमाज़ खां पोइ नफ़िल जूं 2 रकातूं शुरू कयल। नबी जी न्याणी, अली जी घरवारी, हसनैन जी अम्मा, तव्हां असांजी अम्मा फ़ातिमत ज़हरा एॾे इत्मिनान सां निमाज़ थी पढ़े जो जॾहिं 2 रकातूं अञा पूरियूं न थियूं होॾां हज़रत बिलाल आज़ान ॾिनी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, फजर जी आज़ान अची वई। अम्मा फ़ातिमा 2 रकातूं पूरियूं करे अल्लाह जे हुज़ूर दुआ घुरियईं त या अल्लाह तुंहिंजी सियारे जी राति एॾी वॾी थी वई, एॾी नंढड़ी राति थी वई जो फ़ातिमा जूं 2 रकातूं बि पूरियूं न थी सघियूं।
इन जे करे इहो मक़ाम आहे इन्हनि सहाबिया जो, असां इन्हनि खे फॉलो कयूं ऐं मूंखे ख़ुशी आहे जो हींअर फॉलो कयो पियो वञे ऐं मज़ीद इन शइ ते ज़रूरत आहे त असां पंहिंजूं निमाज़ूं इबादात दुरुस्त कयूं, सदका कयूं, ज़कातूं कढूं। हीउ ज़कात जो सदकात जो महीनो आहे, फरमायूं त अहिड़े अंदाज़ में ॾियो जो हिकिड़े हथ खे ख़बर पए, ॿिए हथ खे ख़बर बि न पए त छा ॾिनो वियो, छा वरितो। सही अहिड़े अंदाज़ में असां कयूं ऐं उन सां गॾोगॾु क़ुरान करीम जी तिलावत। असांजा अकाबिरीन तव्हां ऐं असांजा वॾा गुज़री चुका आहिनि। मां तव्हांखे वॾे मज़े जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका यकीन करणु माण्हू हैरान थी वेंदो त ईअं कीअं थो थिए, पॉसिबल ई न आहे इहो। ॾींहं जो रोज़ानो कई सौ साल पहिरीं बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, हींअर बि आहिनि, जेके ॾींहं जो कई हज़ार ख़त्म क़ुरान कढंदा हिकिड़े ॾींहं में, कई सौ ख़त्म क़ुरान महीने, हिकिड़े महीने में कई हज़ार ख़त्म क़ुरान कढंदा हुआ। माण्हू सोचींदो त जेकॾहिं मां 1000 सिपारो रोज़ पढ़ां, सूर अलिफ लाम मीम खां वठी सूर फातिहा खां वठी सूर बक़रा जो पहिरियों जेको सिपारो आहे पढ़ां 1000 दफ़ा, त 30 सिपारा 30,000 दफ़ा महीने में, इहो कीअं थींदो? इहो थी चुको आहे बुज़ुर्गनि जे वक़्त में। अलाह वारनि जे जेको अलाह सां मोहबत कंदो आहे पोइ अलाह उन जा सभु मसइला हल कंदो आहे। कंहिं बुज़ुर्ग फरमायो मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु, मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। जेको अलाह जो थी वेंदो आहे न, अलाह उन जो थी वेंदो आहे। जेको अलाह जा कमु कंदो आहे, अलाह साईं उन जा कमु पाणे आसान करे छॾींदो आहे, वक़्त में बरकत ॾींदो आहे। सो असां इन शइ खे फोकस कयूं त इबादात खे ॾाढो सुकून सां कयूं, इत्मिनान सां कयूं ऐं रमज़ान जो रोज़ो आहे उनखे बि ॾाढे सुठे नमूने सां। इहो रमज़ान वरी कंहिंखे नसीब, वरी कंहिंखे न नसीब हुजे, इन जे करे असां आख़िरी महिमान सम्झी रमज़ान खे असां, हूअं बि सिंध महिमान नवाज़ा ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे रमज़ान महिमान थी आयो आहे, असां उनखे सुठे नमूने सां इंशा अल्लाह ख़िदमत कयूं पिया ऐं कंदासीं। सभिनी खे करणु घुरिजे इंशाअल्लाह। बेशक 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 ईअं आहे। ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था। ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं मूंसां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां सां गॾु हाफ़िज़ मोहम्मद हमज़ा रहमानी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु हाफ़िज़ मोहम्मद लबीब कादरी साहब आहिनि तशरीफ़ फरमा आहिनि। गुज़ारिश करणु चाहियां थी हाफ़िज़ मोहम्मद हमज़ा रहमानी साहब खे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ शामिल कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, जनाबे ज़हरा के सदके में ऐसी शाम आए, जनाबे ज़हरा के सदके में ऐसी शाम आए, गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, हमेशा पंजे तनी निस्बत ही मेरे काम आए, हमेशा पंजे
تنی نسبت ہی میرے کام آئے. میں اس یقین سے آیا ہوں ان کے روزے سے. میں اس یقین سے آیا ہوں ان کے روزے سے. وہ پھر کہیں گے کہ واپس میرا غلام آئے. میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے. خدا کرے کبھی طیبہ سے یہ پیام آئے. माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह. ट्रांसमिशन में वक्त आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं. ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ असां वधी रहिया आहियूं. कॾहिं कॾहिं जॾहिं बि माह रमज़ान ईंदो आहे त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके आहिस्ता आहिस्ता असां सिखी रहिया हूंदा आहियूं, आहिस्ता आहिस्ता असां पिराए रहिया हूंदा आहियूं, आहिस्ता आहिस्ता कोशिशि करे रहिया आहियूं त असां हिकु सुठो मुस्लमान कीअं थीजे इन जो सबक़ु हासिलु करे सघूं, हिकु सही मुस्लमान कीअं थीजे इन जो सबक़ु हासिलु करे सघूं. काफ़ियुनि जॻहुनि ते ईमान वारो असां फ़ख़्र सां चवंदा आहियूं, पर जॾहिं बि ईमान वारे जी ॻाल्हि थींदी आहे त काफ़ियुनि जॻहुनि ते कुझु अहिड़ा मामलात, कुझु अहिड़ा मरहलात जेके इंसाननि सां जोड़िया विया आहिनि, इख़लाक़ सां जोड़िया विया आहिनि, इंसाननि जे रवैये सां जोड़िया विया आहिनि, जिथे हिकु आम ज़ुबान में त हिकु क्वेश्चन मार्क अचे थो त छा वाक़ई असां उहे ई ईमान वारा आहियूं जंहिंजो दर्स असांखे ॾिनो वियो आहे, जंहिंजी टीचिंग्स असांखे ॾिनियूं वियूं आहिनि. घरेलू मामलात में ॾिसजे, मुआशराती मामलात में ॾिसजे, इंसान जीअं मौलाना साहिब चयो त इंसान वॾो तकिड़ो आहे, बेसब्रो आहे. इहो बेशक त फ़रमाइलु आहे. न सिर्फ़ु तकिड़ो ऐं बेसब्रो, इंसान जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, अॼोके इंसान जी जॾहिं मां ॻाल्हि कयां थी, असहाब किराम या वॾियूं वॾियूं हस्तियूं उन्हनि जी तरफ़ मां न वेंदमि, पर अॼोको इंसान जॾहिं मां ॾिसां थी, अॼोको आम इंसान, अॼोके आम इंसान में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि मौलाना साहिब जेके दीन इस्लाम जंहिंजी सख़्ती सां मुमानियत कई आहे, पर असांजी उहा हिकु रेगुलर रूटीन आहे, असांजी प्रैक्टिस में आहे. अहिड़नि अमलनि खां कीअं बचिजे जेके तव्हांजे ईमान वारे हुजण खे ठेस पहुचाए रहिया आहिनि? सभिनी खां वॾो इन में जेको अॼुकल्ह अचे थो मामिलो अख़लाक़ जो आहे, अख़लाक़ियात जो. बद अख़लाक़ी तमामु घणी थींदी पई वञे. तव्हां ॾिसो उन में सब्र ऐं बेसब्री त ज़रूरु शामिलु आहे. बद अख़लाक़ी, नंढो वॾे सां बद अख़लाक़ी थो करे, वॾो नंढे सां बद अख़लाक़ी पियो करे. पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कंहिं सवाल कयो सहाबी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॿुधायो त दीन छाखे चइबो आहे, दीन छा आहे? अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती. दीन अॼु मुकमल थी वियो, क़ुर अॼु मुकमल थी वियो, दीन ऐं इस्लाम अॼु मुकमल थी वियो. त दीन छाखे चइबो आहे? पाण फरमायूं सुठा अख़लाक़. वरी साहबी ख़ामोश थी वियो. वरी थोरी देरि खां पोइ गोया साहबी ॿी का शइ पुछणु चाहे पियो. वरी पुछऊं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. पाण फरमायूं जी साहबी फरमाई त दीन या रसूल छाखे चयो वेंदो आहे, मूंखे हिकु लफ़्ज़ में ॿुधायो. पाण फरमायूं सुठा अख़लाक़. टियों दफ़ो वरी क्वेश्चन साॻियो थियो. पाण फरमायूं सुठा अख़लाक़. सभु शइ हिन में अची वई. सुठे अख़लाक़ में तव्हां ॾिसो त वॾे जो अदब अची वियो, पीउ माउ जो अदब अची वियो, वॾे भाउ जो अदब अची वियो, वॾनि जो अदब अची वियो. ऐं सुठे अख़लाक़ में नंढनि ते शफ़क़त अची वई. सुठे अख़लाक़ में पाड़ेसरनि जो ख़्यालु अची वियो. ऐं सुठे अख़लाक़ में मुआशरे जो ख़्यालु अची वियो. सुठे अख़लाक़ में न्याणी जो जेको हुकूक ऐं ख़्यालु ऐं एतिराम आहे उहो अची वियो. सुठे अख़लाक़ में इवन की हर शइ तव्हां सुठे अख़लाक़ में ॾेई सघो था. इहा सुठो अख़लाक़ असांखे दीन सेखारे थो. तव्हां ॾिसो त हिकिड़ी काफ़िरियाणी औरत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते में किचिरो थी उछलाए.
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे दरगुज़र था कनि, आफ़ुव था कनि, माफ़ था कनि। ऐं जॾहिं न सिर्फ़ु दरगुज़र, जॾहिं उहा बीमार थी थिए त सहाबा किराम खां पुछनि था त अॼु रस्ते में किचिरो छो कोन हो, अॼु उहा औरत काॾे वई, क़ुर्बान वञा रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मां अंदाज़े मोहब्बत तां ऐं इन अंदाज़े रहमत तां क़ुर्बान वञा। तॾहिं त क़ुर फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। इन रमज़ान ट्रांसमिशन सलाम रमज़ान जे उनवान सां इहे प्रोग्राम में मां अख़लाक़ मुस्तफ़ा ॿुधाइणु ज़रूरी सम्झां थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि खे वठी उनजे दर ते आया, उहा औरत परेशान थी वई, बीमारी हालत में परेशान थी वई त अॼु मूंखां बदिलो वठणु आयो आहे मोहम्मद रसूल मोहम्मद बिन अब्दुल्ला। पाण फरमायूं क़तअन न, मां तुंहिंजी तब पुरसी करणु आयो आहियां, तोखां तबियत पुछणु आयो आहियां। इहो ॾिसी करे हू मुसलमान थी वई। इहो त बिल्कुलु बिल्कुलु अख़लाक़ आहे। मुआशिरे में इन शइ जी सख़्त खां सख़्तु ज़रूरत आहे त असां हिकु नंढे ते शफ़क़त, वॾे जो अदब ऐं एहतराम ऐं इन्हनि शयुनि जो ख़्यालु ज़रूरी आहे। रमज़ान शरीफ़ जीअं रमज़ान शरीफ़ जा असां मुसलमान आहियूं, ईअं असां 11 महीननि जा जेकॾहिं मुसलमान थी वञूं त पोइ इनशा अल्लाह छा ई ॻाल्हि थी वेंदी। बेशक बेशक, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई। जॾहिं तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ जी ॻाल्हि कयो था या उन्हनि जे तौर तरीक़े जे जेका उन्हनि जी ज़िंदगी मुबारका में जेके उन्हनि जा तौर तरीक़ा रहिया आहिनि उन जी ॻाल्हि कयो था त उन जी त ज़मानत उन वक़्त जे जेके काफ़िर हुआ उहे बि ॾींदा हुआ। सादिक़ अमीन बिल्कुलु मशहूरु, इस्लाम अचण खां पहिरीं बि मशहूरु ऐं पोइ बि जॾहिं को फ़ैसिले जी ॻाल्हि थींदी हुई त इहा उन्हनि खे ख़बर हूंदी हुई त जॾहिं उहो फ़ैसिलो उन्हनि जी बारगाह में वेंदो त उन तां कॾहिं नाइंसाफ़ी न थींदी, उन ते कॾहिं को ग़लति न थींदी, काफ़िर जो हुजे बिल्कुलु। ऐं उहो ई वरी मां अॼु जी दुनिया खां, अॼु जी दुनिया सां जॾहिं मां जोड़ियां थी त अॼु जी दुनिया में बि काफ़ी सारियूं अहिड़ियुनि जॻहियुनि ते जॾहिं माण्हुनि खां सवालु पुछियो वेंदो आहे त दुनिया में उहो कहिड़ो इंसानु आहे जेको सभ खां बहितरु आहे, जेको सभ खां सुठो आहे, उहो कहिड़ो इंसानु आहे, त उन में को मज़हब न आहे। हे मां एक्चुअली लॉजिकल टीचिंग जी ॻाल्हि करे रही आहियां। तव्हां अगरि पढ़ियो हूंदो त बख़ूबी तव्हां इन शइ खे सम्झी रहिया हूंदो। प्रैक्टिकल जेका टीचिंग आहे उन में जवाबु जेको ईंदो आहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो आहे त उहे दुनिया जा सभ खां सही ऐं सभ खां सुठा इंसान हुआ। को दीन जी उन में शुमालियत न आहे, कंहिं बि दीन जो माण्हू हुजे। हिकु नॉर्मल क्वेश्चन, जीअं नॉर्मल असांखे ख़बर आहे त सिज आहे, चंड आहे, हिकु नॉर्मल शइ आहे न, असांखे ख़बर आहे, असांजो इन ते ईमान आहे। ईअं ई अॼु के इंसान जो, मुसलमान जो न इंसान जो ईमान आहे त हू जेके हस्ती हुयूं उहे दुनिया जी सभ खां बहितरु इंसान हुआ, उहे सभी खां बहितरु हस्तियूं आहिनि। अच्छा जी, ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था ऐं कुझु ई देरि में ज़ाहिरा वक़्तु जेको आहे इफ़्तार जो क़रीब अची वियो आहे। कुझु ई देरि में इंशाअल्लाह इफ़्तार जे तरफ़ असां हली रहिया आहियूं। वॾी महिरबानी तव्हांजी जनाब हज़रत मौलाना शोएब हसन अबाई साहब, तव्हांजी वॾी महिरबानी ट्रांसमिशन में असांखे टाइम ॾियण जी। टीम जो शुक्रियो, तव्हां वेलकम कयो ऐं तव्हां बहितरीनु महिमान नवाज़ी कई ऐं तमामु ख़ुशी थी। महिरबानी महिरबानी, ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां तव्हां मुंहिंजी ट्रांसमिशन अॼु अल्हम्दुलिल्लाह सजाई आहे। तमामु जेके असांजा नातख़्वा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी, अगरि हुजनि जे लाइ इन खां पहिरीं जेके नातख़्वा आया उन्हनि जी बि महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी हर रोज़ु ट्रांसमिशन में असांजो साथ ॾियण जी। आख़िर में जनाब असां सां गॾु हाफ़िज़ मोहम्मद लबीब कादरी साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। आख़िर में उन्हनि जो आवाज़ु शामिलु कंदासीं। कुझु ई देरि में इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते थींदी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, जो इलायची ऐं गुलाब फ्लेवर सहर अफ़्तार में इस्तेमालु कयो ताकी तव्हांजी सहर अफ़्तार जेके ख़ुशबू आहिनि उहे बिल्कुलु उअं ई ख़ालिस थी वञनि जीअं करशी जामे शीरी आहे। इंशाअल्लाह इख़्तिताम में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते तव्हां सां मुलाक़ात थींदी ऐं वरी पोइ सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी सलाम रमज़ान में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अश्क मेरे नात सुनाए तो अजब क्या सुन कर वो मुझे पास बुलाए तो अजब क्या उन पर तो गुनहगार का सब हाल खुला है
اس پر بھی وہ دامن میں چھپائے تو عجب کیا اس پر بھی وہ دامن میں چھپائے تو عجب کیا منہ ڈھانپ کے رکھنا کہ گناہگار بہت ہو منہ ڈھانپ کے رکھنا کہ گناہگار بہت ہوں میت کو میری دیکھنے آئے تو عجب کیا میت کو میری دیکھنے آئے تو عجب کیا وہ حسن دو عالم ہے ادیب کے قدم سے صحرا میں اگر پھول کھلائیں تو عجب کیا صحرا میں اگر پھول کھلائیں تو عجب کیا آج اشک میرے نعت سنائیں تو عجب کیا सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।